अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? अॼु सुबुह सां ई उथण सां ई जेको आहे दिलि थोरो अजीब थी वियो। ॿ ख़बरूं पयूं त ॿ फीमेल ऐं ॿिन्ही जी डेथ थी वई। हिकु असांजी वेटरन लेजेंड एक्ट्रेस आयशा ख़ान साहिबा, जिन सां गॾु मां ॿिनि प्रोजेक्ट्स में कमु कयो। हिकिड़ो ARY डिजिटल जो तेरी रज़ा, ऐं हिकिड़ो जॾहिं मुंहिंजे करियर जी बिल्कुलु स्टार्ट हुई उन दौर में मां हिकिड़ो ड्रामो कयो हुयो दाब जे नाले सां। उन में बि मूंसां गॾु हू हुयूं। इहे उहे एक्ट्रेसिस आहिनि जिन सां गॾु कमु कंदे असां इलाही कुझु सिखियो आहे। ऐं मूंखे ॾाढो ॾुखु थियो, छो त मुंहिंजो हिकिड़ो टाइम गुज़रियो आहे उन्हनि सां गॾु। हिकिड़ो प्रोजेक्ट जेके 26 क़िस्तूं जेके मां कयूं उन्हनि सां गॾु, 26 क़िस्तूं यानी 3.5 महीना। 3.5 महीना तव्हां कंहिं इंसान सां गॾु राति ॾींहुं गुज़ारियो, ऐं वरी तव्हांखे इहा ख़बर हुजे त भई हू एॾी सीनियर एक्ट्रेस आहे जिन सां गॾु तव्हांखे कमु बि करिणो आहे, तव्हांखे विहणो बि आहे, तव्हांखे खाइणो पीअणो बि आहे। हू सेट ते हर वक़्तु मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां गॾु वक़्तु जेको बि गुज़रियो सभिनीनि जो ॾाढो बहितरीनु वक़्तु गुज़रियो। ऐं मां उन्हनि खां इलाही कुझु सिखियो बि आहे। ऐं उन ड्रामे जे अंदरि जेको आहे हुननि खे जेके ड्रेसिस पाराई वियूं हुयूं, गरारा पाराया विया हुआ, उन पुराणे दौर जी दादी अम्मा ॾेखारी आहिनि त ॾाढी थी आहे, ऐं उन में पुराणे दौर जी ड्रेसिंग कराई वई आहे उन्हनि खे। त हू मूंखे इहो ई चवंदियूं त तव्हां छोकिरियूं छा अॼुकल्ह लिबास थियूं पायो, हीअ शलवार कमीज़ वग़ैरह कुझु बि कोन्हे, असल लिबास हे आहे जेको असां पाईंदा हुआसीं या मां पातो आहे हिन ड्रामे में। सो इलाही अहिड़ियूं शयूं हूंदियूं हुयूं जेके असांखे उन्हनि खां सिखण लाइ मिलंदियूं हुयूं। हो हर तरह सां गाइड कंदियूं हुयूं, हर तरह जे एक्सप्रेशन खे हो गाइड कंदियूं हुयूं। उन खां अलावा जेको असां पंहिंजे सेट ते वेहंदा हुआसीं, मस्ती मज़ाक जेका थींदी हुई उन में उन्हनि जा चहचटा, उन्हनि जूं ॻाल्हियूं, पुराणे ज़माने जूं ॻाल्हियूं, नसीहतूं हूंदियूं हुयूं। सो इलाही कुझु सिखियो आहे उन्हनि खां। सो ॾुखु थियो, ॾाढो ॾुखु थियो। अलाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम अता करे। ऐं राति उन्हनि जी डेथ थी वई आहे। उन खां अलावा असांजी पंहिंजी बहितरीनु शाइरा, सिंध जी नामियारी शाइरा, कहाणीकार, कालम निगार ऐं तालीमदान नसरीन अल्ताफ़ जी बि अॼु सुबुह दिलि जे दौरे सबबु जेको आहे डेथ थी वई आहे। त दुआ आहे त अलाह साईं उन्हनि खे बि जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम अता करे। ऐं नसरीन अल्ताफ़ कुरैशी जेके आहिनि 14 अगस्त 1965 में शहदादपुर में जनमु वरितो। हिन गज़ल गीत वाई नज़म रबाई 3 सिटा 4 सिटा कालम कहाणियूं ऐं मज़मून लिखी सिंधी अदब जी आबियारी में अहम किरदारु अदा कयो हुयो। संदन छपियल कुझु किताब आहिनि जेकी मां तव्हां सां शेयर करणु चाहींदमि। दर्द जी छांव में रिण थो रड़ियूं करे, राति विहामे थी मुंहुं में तूं मौजूदु, शमा ॿारींदे शब मुंहिंजा गीत उञारा। ऐं उन खां अलावा जेको आहे अॼु 20 जून ते पूरी दुनिया में पनाहगीरनि मुहाजिरनि जे आलमी ॾिहाड़ो मल्हाइजी रहियो आहे। सो दुआ आहे त ॿिन्ही जेके बि फीमेल आहिनि जिन जी डेथ थी आहे, हिक जी राति थी आहे, हिक जी सुबुह थी आहे, सो अलाह साईं उन्हनि जी पोयां जेका फैमिली आहे उन्हनि खे सबर अता करे ऐं ॿिन्हिनि खे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम अता करे। उन खां अलावा अल्हम्दुलिल्लाह मौसम जे हवाले सां इहो चवणु चाहींदसि त मौसम ॾाढो ज़बरदस्त ऐं रोमांटिक जंहिंखे चइजे त कराची जो 2-3 ॾींहंनि खां थी वियो आहे ऐं सुठो मौसम आहे। इंजॉय कयो। ऐं बसि हिकिड़ी गुज़ारिश त जॾहिं बि ॿाहिरि निकिरो था त मास्क पायो ऐं सैनिटाइज़र्स लाज़मी यूज़ कयो, छो त हवा जो मयार थोरो गड़बड़ आहे। पर प्रिडिक्शन्स आहिनि त वेरी सून बरसाती सिलसिलो बि शुरू थींदो इंशाअल्लाह। पर इहो कॾहिं बि असां नथा प्रॉपर ॿुधाए सघूं त कॾहिं, इहा सिर्फ़ु अल्लाह खे ई ख़बर आहे। पर सून असांखे सुठी हिकिड़ी बरसाति मिलंदी कराची में इंशाअल्लाह। ऐं दुआ आहे त रहमत वारी बरसाति थिए जंहिंमें कंहिंजो को जानी माली नुक़सानु न थिए। उन खां अलावा अॼु असां वटि ज़बरदस्त ते गेस्ट मौजूदु आहिनि। सभिनि खां पहिरियां मां पंहिंजी भेण जो तारुफ़ कराइणु चाहींदसि, रज़िया शेख।
जेकी पोइट बि आहिनि, राइटर बि आहिनि, पेंटर बि आहिनि ऐं टीचर बि आहिनि। उन खां अलावा असांजो पंहिंजो भाउ कदीर अहमद डोमकी हिते मौजूदु आहिनि, जेके चेयरमैन आर्किव आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान, RJ रेडियो पाकिस्तान लाड़काना कंपेयर बि आहिनि, सोशल एक्टिविस्ट बि आहिनि, लीगल एडवाइज़र एट एडवोकेट सिंध हाई कोर्ट। सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? जी ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह। एॾनि ॾींहंनि खां पोइ आया आहियो, ख़ैर त आहे? तव्हां तारो में ई एॾो ॿुधायो त टीचर बि आहे, पेंटर बि आहे, हा, ऐं राइटर बि आहे, त सभु कम हलंदा रहंदा आहिनि, त हुन में टाइम त ॾियणो थो पवे। ज़ाहिर आहे बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम भाउ, कीअं आहियो? वालेकुम सलाम मैडम। सभ खां पहिरियां आउं शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो, साईं अज़र साहब जो, सॼी KTN जी सच जो, जंहिं असांखे हिन प्रोग्राम में तमामु बहितरीनु प्रोग्राम, जंहिंमें हर प्रोग्राम में हर एपिसोड में का न का नसीहत, को न को मैसेज ऐं को न को इंफॉर्मेशन ज़रूरु हूंदो आहे। ऐं ॾाढे शौक़ सां तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। ऐं जस्ट लाहो तव्हांजी सॼी टीम, तव्हांजी होस्टिंग, तव्हांजो वे ऑफ टॉकिंग ऐं तव्हांजी जेका आहे सॼी टीम जूं महिनतूं, असां हमेशह दुआगो हूंदा आहियूं त अलाह साईं ईअं बि तव्हांखे तरक़ी ॾे, तव्हांजी सॼी KTN जी सदके ऐं असांजा टीम खे सभु ॾे। थैंक यू सो मच। ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां जहिड़ा भाइर ईंदा आहिनि, एप्रिशिएट कंदा आहिनि। ऐं व्यूवर्स, मां तव्हांखे ॿुधायां त कदीर भाउ जेको आहे असांजो प्यारो भाउ मुनीर डोमकी साहब, प्रोफेसर मुनीर डोमकी, उन्हनि जा नंढा भाउ आहिनि। सो माशाल्लाह मुनीर भाउ त हुअं ई ग्रेट आहे, पर तव्हां बि ग्रेट आहियो। अञा तव्हां सां कचहरी थींदी त अञा वधीक ख़बर पवंदी। असल में थींदो ईअं आहे मैडम त इंसानु हमेशह पंहिंजी परसेप्शन रखी करे ॿियनि खे जज कंदो आहे। त ईअं ई आहे, अगरि जेकर तव्हां पाण सुठा हूंदा आहियो त तव्हांखे ईअं लॻंदो आहे सॼी दुनिया सुठी आहे। त नो डाउट हिन में को बि शक न आहे। पंहिंजे किरदार सां, पंहिंजे फैमिली बैकग्राउंड सां हमेशह असां माण्हुनि खे इज़त ॾींदा आहियूं, मान ॾींदा आहियूं। पोइ अक्सर करे माण्हू चवंदा आहिनि त भई हीअ ख़राबु आहे, हीअ ईअं आहे, हिन जे बारे में नेगेटिव थिंकिंग सोचंदा आहिनि। ईअं न हूंदो आहे बेसिकली। कंहिं शाइर जूं, मैडम शाइरा आहे, मूंखे त मुंहिंजी एतिरी शाइरी सां कहिड़ा लगाव न आहे, त कंहिं शाइर चयो त गलतियों से जुदा तू भी नहीं मैं भी नहीं, दोनों इंसान हैं, खुदा तू भी नहीं मैं भी नहीं। सो यकीनन असांखे ॿियनि जूं बुरायूं, ॿियनि जूं जेके कामियूं आहिनि, ॿियनि जूं जेके फॉल्ट्स आहिनि, उहे ॾाढो नज़र ईंदियूं आहिनि। पर जेके पंहिंजी जेके परेशानियूं आहिनि या पंहिंजूं जेके फॉल्ट्स आहिनि, फॉलीज़ आहिनि, उहे असांखे नज़र न ईंदियूं आहिनि। बेसिकली असां जजमेंटल इलाही थी विया आहियूं। एग्ज़ैक्टली, जजमेंटल इलाही थी विया आहियूं। असां ॿिए खे जज करणु ॾाढो ईज़ी हूंदो आहे न। असां इहो कोन सोचींदा आहियूं त पाण छा आहियो, पाण खे ॾिसो, उहो मुश्किल आहे। मतिलबु जेकॾहिं मां आहियां त मूंखे हर कोई जज कंदो त किरन हीअं, किरन हीअं, किरन हीअं थी करे, किरन हेड़ी आहे, किरन हेड़ी आहे। मूंखां त पुछो त मां छा आहियां, मां कीअं आहियां। तव्हां केरु थींदा आहियो मूंखे जज करण वारा भाई? मतिलबु एतिरी जजमेंटल आहे हिते दुनिया, असांजी अवाम ख़ासि करे एॾी जजमेंटल आहे जो हिकिड़े सेकेंड में न इंसान जो कैरेक्टर चेंज करे छॾींदी आहे। तव्हां शाइरा आहियो, बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां इन किरदार जे हवाले सां बि ज़ाहिरा लिखियो हूंदो, औरत जे किरदार ते, दुनिया जे रवैये ते। जी, हाणे मां शॉर्ट स्टोरीज़ लिखी रही आहियां। हुन में काफ़ी जेके मुंहिंजे टॉपिक्स आहिनि, या ईअं सम्झो जेके लेडीज़ के जेके इशूज़ आहिनि, उन्हनि ते मां लिखी रही आहियां। सही स्टोरीज़ आहिनि, वॾियूं न आहिनि, मतिलबु नंढियूं नंढियूं स्टोरीज़ आहिनि। त उन्हनि ते लिखी रही आहियां त जेको असांजे माशरे में थी रहियो आहे, त बेसिकली उन्हनि ते मां लिखी रही आहियां। त इंशाल्लाह उहो जल्द मुंहिंजो थींदो। इंशाल्लाह ज़रूरु। भाउ, तव्हां इहो ॿुधायो त तव्हांखे वकालत जी दुनिया में कीअं शौक़ु थियो भला? तमामु बहितरीनु सुवाल तव्हां कयो आहे। ऐं अमूमन इहो हूंदो बि आहे त इंसानु जॾहिं कंहिं मुक़ाम ते पहुचंदो आहे या कंहिं फील्ड में पंहिंजो नालो कराईंदो आहे, त उन खां इहो ज़रूरु हिकिड़ी हिस्ट्री ऐं बैकग्राउंड हूंदो आहे। मैडम, हर इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त मां ज़िंदगी में अहिड़ो कुझु कयां ऐं जंहिंजे करे माण्हू मूंखे सुञाणनि, माण्हू मूंखे पहचान कनि त वाक़ई हीअ बि हिकिड़ो शख़्स आहे। असां 5 भाइर आहियूं ऐं 5 भाइरनि जो मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट सां तालुक़ु आहे। कोई एजुकेशन में आहे, कोई आर्मी में आहे, कोई ॿियनि डिपार्टमेंट्स में। पोइ बाबा साईं जी ख़्वाहिश हुई त मुंहिंजो हिकिड़ो नंढो जेको पुटु आहे, उनखे असां वकालत में माना शौक़ु ॾियारियूं। अच्छा। पोइ शुरू में पंहिंजो ॿारड़ी सां तालुक़ु रहियो, ऐं जंहिं महले सां, जंहिं सिटी सां पंहिंजो तालुक़ु हो, उते इर्द गिर्द में अक्सर माण्हू
पर्सनल बिज़नेस खे तरजीह घणो ॾींदा हुया। त पोइ उते बाबा साईं चयो त भई भई हीउ मुंहिंजो जेको नंढो आहे इनखे आउं वकील कराईंदुसि। पोइ इतफ़ाक़नि ईअं थियो त जॾहिं लॉ जी डिग्री मुकमल कईसीं, अल्हम्दुलिल्लाह यूनिवर्सिटी जे टॉप 10 में असां आयासीं। CM सिंध हुया साईं काइम अली शाह साहब। पोइ वॾा इहे गाउन्स वाइन करे कॉन्वोकेशन अटेंड करे जॾहिं उहा डिग्री हथनि में वठूं पिया, यू कॉन्ट इमेजिन के उहो मूंखे लम्हो अञा ताईं यादि ईंदो आहे त शायदि जेके मुंहिंजा बाबा साईं हिते हुजनि हा ऐं मूंखे उहो लम्हो में ॾिसनि हा त ॾाढी हुननि जी हिकिड़ी दिलि ख़ुशि थी वई आहे। पर अनफॉर्चुनेटली हू मूंखां अॻु में इन शइ खां जेको रुख़्सती करे विया हुया। सो बिकमिंग लॉयर बेसिकली इज़ नॉट माई विश, इट वॉज़ माई पेरेंट्स विश। मां पंहिंजी ख़्वाहिशात खे पूरे न करण जे बजाए पंहिंजे वालिदेन खे तरजीह ॾिनी त उन्हनि जी ख़्वाहिश खे मां अॻिते कयां, सुठी ॻाल्हि आहे। ऐं उहे जेके चाहिनि था त मां उनखे तरजीह ॾियां। पोइ उन ॾींहं खां वठी ऑनवर्ड्स अल्हम्दुलिल्लाह हिन फील्ड में आयासीं ऐं तमामु सुठो बि लॻो ऐं बहितरीनु लॻो, सुठो एक्सपीरियंस बि थियो, तजुर्बो बि थियो। ऐं हींअर तव्हांजे साम्हूं आहियो, मुख़्तलिफ़ चैलेंजिस खे मुंहुं ॾियूं था पिया। त उहो कॾहिं कॾहिं दोस्त चवंदा आहिनि त तव्हां छा थकिजी न पवंदा आहियो त हेॾनि केसिस में सॼो ॾींहुं ॿियनि जी टेंशनूं पंहिंजे ज़हन में मथां हावी करे जेको आहे सो रखंदा आहियो। त मां उन्हनि खे चवंदा त कैसे कह दूं कि थक गया हूँ मैं, कैसे कह दूं कि थक गया हूँ मैं, न जाने किस किस का हौसला हूँ मैं। त यकीनन अलाए केतिरियूं उमेदूं हूंदियूं आहिनि असां में उन्हनि लिटिगेशन्स जूं, उन्हनि माण्हुनि जूं, क्लाइंट्स जूं। त शायदि ही काउंसिल आहे जंहिंमां मूंखे फ़ाइदो मिली सघे थो, जंहिंमां मूंखे रिलीफ मिली सघे थो। सो बीइंग अ लॉयर, बीइंग अ एडवोकेट, हर मुंहिंजा वकीला ब्रदर जेके आहिनि उहे ज़रूरु कोशिशि कंदा आहिनि त पंहिंजे क्लाइंट्स खे रिलीफ ॾियाराइण जे लाइ। बाक़ी रब ते ऐं उन जज ते डिपेंड थो करे देन हाउ ही गिव वर्डिक्ट्स रिगार्डिंग दैट टॉपिक। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त मां पंहिंजे पेरेंट्स जी विश खे फुलफिल कयो आहे। जी बिल्कुलु। तव्हांजी विश न हुई आहे? न, बिल्कुलु मुंहिंजी इहा विश। तव्हांजी छा विश हुई त तव्हांखे छा थियणो आहे? अच्छा, बेसिकली आई वांटेड टू बी अ डॉक्टर। त मुंहिंजी ख़्वाहिश इहा हुई त मां डॉक्टर जी, उनजे करे त काफ़ी लॻाव बि रहियो उन मां। पर शुरू में जॾहिं वैन वी कम टू नो, जॾहिं असांखे ख़बर पई त कॉन्शियस थियासीं, त जॾहिं वरी उन कॉन्शियसनेस में जॾहिं पेरेंट्स की विश खे ॾिठो त हाणे आई एम थैंकफुल टू माई अल माइटी एंड स्पेशली माई पेरेंट्स। अॼु मां एॾो ख़ुशि आहियां त मुंहिंजे पेरेंट्स जेका मुंहिंजे लाइ ख़्वाहिश रखी आहे उहा बहितरीनु रखी आहे। ऐं इन ख़्वाहिश जे करे आई लेफ्ट गवर्नमेंट जॉब। मां पंहिंजी गवर्नमेंट जॉब बि छॾी सिर्फ़ु हिन वकालत जे करे ई। ऐं जेको हिकिड़ो ऑनर, जेका रिस्पेक्ट, जेका डिग्निटी मूंखे हिन फील्ड ॾिनी आहे, ऐं शायदि जेकर मां ॿिए फील्ड में हुजां हा त मूंखे एतिरी न मिली सघे हा। सही। ऐं इहे अलाह साईं जी जेको आहे महिरबानी आहे, मुंहिंजे वालिदेन जी जेको आहे सो दुआऊं आहिनि। ऐं बाक़ी ॿिया जेके बि फील्ड्स आहिनि, वाहिद तव्हांजी इहा फील्ड आहे वकालत जी, जंहिंमें सभु फील्ड जा माण्हू तव्हां ॾे लड़ी ईंदा आहिनि। बिल्कुलु आहे। ठीकु आहे, पंहिंजा मसइला खणी करे, पंहिंजी लिटिगेशन्स खणी करे तव्हां ॾे ईंदा आहिनि त हीअ इशूज़ आहिनि, हीअ कॉन्स्टिट्यूशनल इशूज़ आहिनि, कंहिंसां कंहिं झेड़ो थियो, क़तल थियो, कंहिंसां कहिड़ी नाइंसाफ़ी थी, का पिटिशन्स वग़ैरह कुझु देयर आर डिफरेंट। पर हिन वक़्तु इहो मूंखे ॿुधायो त तव्हां जेके केसिस खणंदा आहियो उहे छा सिविल केसिस हूंदा आहिनि, क्रिमिनल केसिस हूंदा आहिनि, छा हूंदा आहिनि? मैडम, तव्हांखे यादि हूंदो बल्कि जीअं न हिकिड़े मेडिकल सेंटर ते तव्हांखे हिकिड़ो जेको डॉक्टर हूंदो उहो तव्हांखे हिकिड़े स्पेशलाइज़ेशन में मिलंदो त भई ही ENT जो डॉक्टर आहे, ही कार्डियो डॉक्टर आहे, ही जेको आहे सो असांजो साइकोट्रिस्ट आहे। असां में हीअं आहे त जेको वकील हूंदो आहे न हू मल्टीपल हूंदो आहे। ही नोज़ क्रिमिनोलॉजी, ही नोज़ सिविल, ऐं हिन खे आर्ट ऑफ ख़बर आहे त फैमिलीज़ केसिस खे कीअं डील करणु खपे। सो मोस्टली जेका पाण मुख़्तलिफ़ केसनि सां असांजो जेको लॻाव हूंदो आहे, पर जेका मुंहिंजी पंहिंजी स्पेशलाइज़ेशन आहे उहा क्रिमिनल साइड खां आहे। जेको मुंहिंजो पंहिंजी ख़्वाहिश बि हुई त माना थोरो क्रिमिनल साइड खे वधीक टच कजे। बाक़ी जेके केसिस हूंदा आहिनि सिविल नेचर के केसिस खे बि डील कयूं था। फैमिलीज़ इशूज़ ते मुंहिंजी सुठी हिकिड़ी गिरप आहे। ऐं बैंकिंग सेक्टर खां हिन जे करे मुंहिंजो घणो आहे छो त मुंहिंजी बैचलर इन कॉमर्स बि थियल आहे। जो इन जे करे बि हिननि खे पोइ जेके केसिस ईंदा आहिनि पोइ सिंधी सवली में उन्हनि खे असां विञाइण न ॾींदा आहियूं, चवंदा आहियूं त इहो केस ज़रूरु अचे। अच्छा, ॿी ॻाल्हि हिन में मैडम किरण तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त हिन में हिकिड़ो एक्सपीरियंस बि थींदो आहे न, व्हेन द न्यू थिंग्स कम इन योर लाइफ, जॾहिं नयूं शयूं तव्हांजी ज़िंदगी में ईंदियूं आहिनि उहे इनडायरेक्टली तव्हांखे घणियूं शयूं सेखारींदियूं आहिनि। पोइ सिर्फ़ु तव्हां हिकिड़ी शइ ते महदूद रहो त भई हीअ सिर्फ़ु क्रिमिनल साइड खे टच करिणो आहे, बाक़ी सिविल खे, फैमिली खे, बैंकिंग सेक्टर्स खे, या जेके कॉन्स्टिट्यूशनल जेके मैटर्स आहिनि
उनखे सर्विसिस खे साइड करिणो आहे, पोइ छा थींदो, तव्हांजी जेका नॉलेज आहे, जेका ॼाण आहे, उहा सिर्फ़ु महदूद थी वञे। मां चवंदो आहियां त 2 फील्ड्स आहिनि जंहिंमें लगातार तव्हांजी स्ट्रगल हूंदी आहे, तव्हांजी कंटिन्यूसली जेका सो महिनत हूंदी आहे, हिकिड़ी एडवोकेसी ऐं ॿी जेको डॉक्टर्स वारी। सही ॻाल्हि आहे, 100% सही ॻाल्हि आहे। तव्हांखे कॾहिं शौक़ु न थियो त मां मतिलबु डॉक्टर थियां हा या लॉयर थियां हा? हालांकि तव्हां ॿई सुठा लॻो आहे। एक्चुअली मां वकील ई थियणु पई चाहियां, ओह अच्छा, ॾिसो। पर थी न सघियमि। अच्छा, छो त व्हाट वाज द रीज़न बिहाइंड द रीज़न इज मैरिड। अच्छा, मैरिज इज़ द रीज़न। अच्छा 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 अच्छा, त तव्हांजे हस्बैंड तव्हांखे सपोर्ट न कयो हिन में, या तव्हांजी पंहिंजी दिलि न थी? मतिलबु सपोर्ट त हुननि कयो मूंखे, छो त मुंहिंजी बाक़ी एजुकेशन त मुंहिंजी शादी खां पोइ ई थी आहे। आफ्टर मैरिज ई मां सॼी स्टडी कई आहे। त पर छो त ही मतिलबु रेगुलर तव्हांजो हुयो न, तव्हां मतिलबु रेगुलर कयो, प्रैक्टिस लाइ वञो, ऐं मतिलबु घटि माण्हू इहे कंदा न, मुंहिंजी मतिलबु असांजी वाइफ लॉयर हुजे, ज़ाहिर वास्तो पब्लिक डीलिंग आहे, क्रिमिनल्स आहे, अञा चवंदा पोइ के माण्हू पासे हटी वेंदा आहिनि। सही। त पोइ वरी मां बहितर सम्झो भई टीचिंग ई सही आहे। यानी तव्हां उन्हनि टिपिकल वुमन ऐं वाइफ मां थी विया जो चई त बसि ठीकु आहे, जेको हाल तहिड़ो हाज़िर। न, पर असांजी बि वकालत खां घटि न आहे असांजी बि जॉब, हा, छो त असांखे पेरेंट्स खे डील करिणो पवंदो आहे। ज़ाहिर आहे, हुन में हर क़िस्म जा पेरेंट्स हूंदा आहिनि। अच्छा, जिते पेरेंट्स जी ॻाल्हि आई आहे त ॿारनि जी साइकी खे सम्झणु मुंहिंजे ख़्याल में पेरेंट्स खां वधीक टीचर जी ज़िमेदारी हूंदी आहे। न, ॿिन्ही जी हूंदी आहे। न, ॿिन्ही जी हूंदी आहे, पर छो त हिकिड़ो पर्टिकुलर टाइम जेको ॿारु स्कूल में गुज़ारे थो न, त सुबुह सुबुह जो अचे थो, ज़िद्दी आहे, थोरो अग्रेशन आहे ॿार जे अंदरि, त उन टाइम जेको मदर ॿार खे मोकिले थी, पोइ जेको उनखे टीचर डील करे थी मंझंदि ताईं प्रॉपर, उहो जेको वक़्तु हूंदो आहे न, मतिलबु मदर पंहिंजे हिकिड़े या ॿिनि ॿारनि खे डील थी करे न, टीचर हेॾनि सारनि ॿारनि खे एट टाइम असांजी क्लास में 40+ ॿार हूंदा आहिनि, उन्हनि खे डील कंदा आहियूं असां। त थींदो आहे वक़्त सां गॾु गॾु तव्हां, मतिलबु जॾहिं मां नई हुयमि त मूंखे थोरो मुश्किल थींदो, त पहिरियों त मां हैरान थी वियमि क्लास में जॾहिं मां वेही हुयमि त हेॾा ॿार, पर पोइ आहिस्ते आहिस्ते थी थो वञे। तव्हां जॾहिं हुन में अचो था त तव्हांखे डील करणु या सभु अची थो वञे, पोइ असां ॿार खे जी सम्झ मुताबिक़ असां हुनखे डील कंदा आहियूं त हीउ ॿारु छा थो चाहे। ठीकु आहे न, अगरि उहो एग्रेसिव आहे त हुनजी काउंसलिंग कंदा आहियूं असां, ॿियनि ॿारनि सां हुनजो बिहेवियर कीअं उहो ॾिसंदा आहियूं, मतिलबु वधीक हुनजी मतिलबु जंहिंखे काउंसलिंग जी ज़रूरत हूंदी आहे असां हुनजी काउंसलिंग कंदा आहियूं, ऐं जिते सम्झंदा आहियूं बसि मामिलो ईअं सही थी वेंदो, ही ॿारु इम्प्रूव करे वेंदो, त पोइ असां हुनखे हुन मुताबिक़ डील कंदा आहियूं। हा, ऐं जिन जो पेरेंट्स सां कोई इशू हूंदो आहे त पोइ असांखे पेरेंट्स खे इन्वॉल्व करे उन्हनि सां अलॻि मीटिंग करणी पवंदी आहे। जीअं अॼुकल्ह घणो रेशो उन्हनि ॿारनि जो आहे जेके जिन जा पेरेंट्स जेके आहिनि उहे मतिलबु सेपरेटेड आहिनि। एग्ज़ैक्टली, हा, अॼुकल्ह इहो तमामु घणो थी रहियो आहे, ॿार जो माइंड डाइवर्ट थी थो वञे न, डाइवर्ट थो थी ॾिसो वञे। ज़ाल मुड़ुस जे अंदरि सेपरेशन थी सघे थी, डाइवोर्स थी सघे थी, माउ पीउ जे विच में न सेपरेशन थी सघे न डाइवोर्स थी सघे। इहा शइ हमेशह यादि रखो, औलाद जे लाइ माउ बि सेम आहे, पीउ बि सेम आहे। ॿारु त इन शइ खे नथो सम्झे न, हुनखे त ॿई खपनि। बिल्कुलु। त उन्हनि ॿारनि खे पोइ कीअं डील कंदा आहियो? छा उन्हनि जी काउंसलिंग थींदी आहे, उन्हनि जे पेरेंट्स जी काउंसलिंग थींदी आहे, छा थींदो आहे? न, पहिरियों त जेके अगरि सिंगल मदर आहिनि, सिंगल पेरेंट में अगरि मदर आहे न, त पोइ मतिलबु उहे पहिरियों त उन्हनि जी सॼी पंहिंजी हिस्ट्री वग़ैरह उहे असांखे ॿुधाईंदा आहिनि न, त हीअं त ॿार सां पोइ असां उन तरीक़े सां डील कंदा आहियूं। जीअं अगरि असां जेके ॿार ॿिया आहिनि जेके, त उन्हनि सां अलॻि बिहेवियर थोरो रखिणो पवंदो आहे, उन्हनि सां थोरो असांखे अञा नरम लहजो, नरम उन्हनि सां मतिलबु पोलाइट थियणो, पोलाइटली, ऐं उन्हनि खे मतिलबु पंहिंजाइप करे उनखे असांखे डील करिणो पवंदो आहे, ताकी उहो घणो उहो करे कोन। छो त जीअं हिकिड़ो असांजो केस आयो त हिकिड़ो ॿार जो मदर न हुई, ओके, सिर्फ़ु फादर हुयो, त हू उनखे ॿार न उहो कंदा हुया, पिन कंदा हुया। त ऐं रिसेंटली हाणे असांजो हिकिड़ो केस थियो त क्लास 4 जो असांजो हिकिड़ो ॿारु आहे, हुनजे ॿिन्ही पेरेंट्स जी डेथ थी हुई, ॿिन्ही जी। ओहो। त उहो तक़रीबन 1 महीनो आयो कोन, वरी पोइ 1 महीने खां पोइ आयो जॾहिं, त उहो बिल्कुलु ई मतिलबु
बिल्कुलु चुप, न ॻाल्हाए, न कंहिं कम में इंट्रस्ट वठे। त पोइ उनजी जेका सिस्टर हुई, एल्डर सिस्टर, उहा उनखे ॾिसी करे पई, त पोइ असां हुन सां मीटिंग कईसीं। पोइ उनखे उन ते लेवल ते ॿार खे आंदोसीं आहिस्ते आहिस्ते, छो त बिल्कुलु ई क्वाइट थी वियो न, त हुन कंहिं शइ में पार्टिसिपेट पियो करे, न ॻाल्हाए पियो। त ईअं मतिलबु हुन सां असांखे पोइ हुन सां ओड़ी तरीक़े सां डील करणो पवंदो। ज़ाहिर आहे ॿारनि जी नफ़्सियात थी थिए हिकिड़ी, ऐं ॿारनि जी नफ़्सियात खे सम्झणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं ख़ुदा न ख़्वास्ता ॿार जी लाइफ में कोई बि मिसहैप थिए थो त उनजा भाउ भेण जेकॾहिं आहिनि त उन्हनि जो मेन किरदारु आहे त तव्हां उनखे बूस्ट कयो ऐं उनखे अहिड़े तरीक़े सां रखो जो हुनखे पंहिंजी माउ ऐं पीउ जी कमी महसूसु न थिए। हालांकि माउ पीउ जो को नेमुल बदिल न आहे, न भेण माउ थी सघे, न भाउ पीउ थो थी सघे, पर तॾहिं बि हिकिड़ो आसरो थी पवंदो आहे त हा ठीकु आहे भाउ भेण आहिनि। सो बहरहाल अलाह साईं रहम करे सभिनीनि ते। अच्छा सर, तव्हां इहो ॿुधायो त वकालत जी फील्ड में अचण लाइ कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे? मोस्टली असां वटि जॾहिं बि को वकील LLB क्लियर करे, जॾहिं लॉ ग्रेजुएट थी करे जॾहिं वकालत जी दुनिया में क़दम रखे थो, प्रैक्टिसिंग लॉयर में ऐं जेको असां स्टडी कंदा आहियूं, पंहिंजी हिकिड़ा लॉ जा सब्जेक्ट्स पढ़ंदा आहियूं कॉलेज में, मैडम वॾो फ़र्क़ु आहे। मुंहिंजी बैच में 400 कैंडिडेट्स हुयासीं असां, 400 ॼणा हिकिड़ी बैच में असां जॾहिं पढ़ूं पिया कॉलेज में। शहीद बेनज़ीर भुट्टो लॉ कॉलेज आहे असांजे लाड़काना में, हुते ई। पोइ जॾहिं ग्रेजुएट थी वियासीं, ग्रेजुएशन थियण खां पोइ कैन यू बिलीव कि ओनली 30 पीपल्स आर वर्किंग इन एडवोकेसी। बक़ाया जेके 370 माण्हू हुया उहे लेफ्ट करे विया। अच्छा, भई रीज़न छा आहे, हुनजी वजह छा आहे? छो त लॉ डिग्री करणु ऐं जॾहिं तव्हां प्रैक्टिसिंग में अचो था त उते तव्हांखे काफ़ी माना मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। हाणे मिसाल के तौर पर तव्हां इंटीमेशन थी वई, तव्हां एनरोल्ड एडवोकेट थी विया आहियो। हाणे जॾहिं तव्हां एनरोल्ड एडवोकेट आहे त तव्हांखे यू मस्ट जॉइन योर सीनियर। ठीकु आहे, जीअं डॉक्टर्स में हाउस जॉब थींदो आहे, असां वटि थ्रू पीपल एज हूंदी आहे, जंहिंखे असां पीपल एज चवंदा आहियूं पंहिंजे हिकिड़े लॉ जे वर्ड में। पोइ जॾहिं असां कंहिं सीनियर खे जॉइन कंदा आहियूं एज़ अ पार्टनर, त असांखे उते इन्हनि शयुनि खे बि ॾिसणो हूंदो आहे त आया की जेका फील्ड मां चॉइस कई आहे त वेदर छा मुंहिंजी उहा कैपेबिलिटी उन फील्ड सां आहे। छा मां जेकॾहिं क्रिमिनल जो माहिर आहियां त मूंखे सिविल ॾे वञणु घुरिजे? अगरि जेकॾहिं मां सिविल में एक्सपीरियंस रखां थो त मूंखे फैमिलीज़ मैटर्स खे बि ॾिसणो पवे। डॉक्टर साहब थी चवां पई, वकील साहब तव्हां सां इन ॻाल्हि खे जेको आहे कंटिन्यू कंदासीं, पर त ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। ब्रेक खां पोइ इन ॻाल्हि खे कंटिन्यू था कयूं। जी व्यूअर्स, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भली कार कंदासीं। वकील साहब, जीअं मां तव्हांखां सवाल कयो त वकालत जी फील्ड में अचण जे लाइ कहिड़ियुनि शयुनि ते ध्यानु ॾियणु घुरिजे, ऐं इन में मां इहो बि ऐड करणु चाहींदमि त हुनजी तयारी कहिड़ी हुजे जेकॾहिं कोई अचणु चाहे थो त। हाणे इन सवाल खे तव्हां असांखे ॾिसंदड़ काफ़ी असांजा लॉ जा स्टूडेंट्स बि हूंदा या असांजा अहिड़ा इंस्पायरेंट बि हूंदा जेके वकालत करणु चाहिनि था या वकील थियणु चाहिनि पिया। तव्हां उन्हनि जी दिलि जी ॻाल्हि कई आहे अॼु, उहो ज़रूरु तव्हांखे दुआऊं बि कंदा हूंदा ऐं चवंदा हूंदा त मैडम किरन असांजे लफ़्ज़नि खे बिल्कुलु पहुचायो आहे। मैडम, अॼु जी हिन शोबे में सभ खां पहिरियां त असां वटि टेस्ट थींदी आहे हिकिड़ी, जंहिंखे असां लेट चवंदा आहियूं। लेट जो मक़सदु इहो आहे त लॉ एडमिशन टेस्ट। ठीकु आहे, जीअं MBBS जी एंट्री टेस्ट थींदियूं पहिरियां, हाणे बि थियनि थियूं पियूं। पोइ इहा वठंदी आहे हेक हायर एजुकेशन कमीशन। उहा टेस्ट क्वालीफाई करे उनखां पोइ वरी तव्हांजी डिपार्टमेंट टेस्ट थींदी, यानी जंहिं कॉलेज में तव्हां दाख़िला वठंदव, कहिड़ी बि कॉलेज में, वरी उहे कॉलेज वारा तव्हांखां इंटरव्यूज़ कंडक्ट कंदा। सही, ठीकु। आफ्टर दैट के उनखां पोइ वरी तव्हांखे 5 साल पढ़णो पवंदो। 5 साल पढ़ी करे वरी तव्हांखे लॉ गेट जी तयारी करणी पवंदी।
वरी ग्रेजुएशन असिस्टेंट में टेस्ट हूंदी आहे जंहिंखे असां लॉ ग्रेजुएट टेस्ट चवंदा आहियूं, गेट, वरी उहा तव्हांखे क्वालिफाई करणी पवंदी। इन खां पोइ वरी ॿियो तव्हांजी हिकिड़ी ॿी टेस्ट आहे, उहा टेस्ट आहे तव्हांजी सिंध बार काउंसिल जी, SBC। उहा सिंध बार काउंसिल छा कंदी आहे त उहा तव्हांजी टेस्ट रिटन में बि वठंदी आहे ऐं प्लस तव्हांजी वाइवास बि वठंदी आहे। हाणे उहा रिटन ऐं वाइवास खां मां तव्हांजो वठंदा उहे जेके तव्हां सब्जेक्ट्स पंहिंजे कॉलेज लाइफ में पढ़िया आहियो, उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि में सभिनी खे मिलाए करे उन खां उहा तव्हांजी टेस्ट कंडक्ट कंदा। पोइ सिंध बार काउंसिल जा मेंबर्स हूंदा आहिनि, जीअं असांजे लारकाणे में मेंबर्स आहिनि साईं जेको आहे सो इनायतुल्लाह मोरियो साहिबु आहे, आसिफ़ सुमरो साहिबु आहे, इहे असांजा ॿई मेंबर्स आहिनि सिंध बार काउंसिल जा, ऐं ॿई सुप्रीम कोर्ट जा वकील आहिनि, तमामु बहितरीनु उन्हनि जा हिकिड़ो नालो आहे ऐं इन फील्ड में। पोइ इहे ॿई तव्हां खां वाइवास वठंदा। हाणे वाइवास में बि इहे शयूं तव्हां खां पुछियूं वेंदियूं त भई तव्हां जेको 5 साल पढ़ियो आहे उन 5 साल में तव्हां छा छा पढ़ियो आहे, इहे सभु शयूं तव्हांजे में। अच्छा, जी तयारी कीअं करणु खपे, वेरी सिंपल आहे। लेट जे लाइ 7 सब्जेक्ट्स आहिनि, जंहिंमें पर्सनल स्टेटमेंट आहे, एसे, इस्लामियात, GK, पाकिस्तान स्टडी ऐं अर्थमेटिक्स। हाणे मोस्टली जेको कैंडिडेट फेल थींदो आहे उहो थींदो आहे एसे ऐं पर्सनल स्टेटमेंट में। अच्छा, उहो एसे ऐं पर्सनल स्टेटमेंट में रीज़न छा आहे, रीज़न इहो आहे त उहो डिस्क्रिप्टिव हूंदो आहे, हो वरी MCQs हूंदा आहिनि 75%, जेको 25% हूंदो आहे उहो तव्हांजो डिस्क्रिप्टिव हूंदो आहे। सही सही, माना तव्हांखे एसे लिखिणो हूंदो आहे। भई हाणे मिसाल के तौर पर एसे आयो तव्हांजे इम्पोर्टेंस ऑफ जस्टिस ते, त तव्हां कीअं लिखंदो? ठीकु आहे, भई बीइंग अ इंटरमीडिएट स्टूडेंट, तव्हां इंटरमीडिएट जा स्टूडेंट्स आहियो, तव्हां इहो कीअं लिखंदव? त अनफॉर्चुनेटली के काफ़ी सां जेके शागिर्द आहिनि वरी उहे इन जेको आहे सो हुन मां फेल थी वेंदा आहिनि। पर थैंक्स टू अल्लाह अलमाइटी फॉर यू काइंड इंफॉर्मेशन, मूंखे 7 खां 8 साल थिया आहिनि, आई एम लॉ डेमोन्स्ट्रेटर, मां लॉ पढ़ाईंदो बि आहियां शहीद बेनज़ीर भुट्टो लॉ कॉलेज में। ऐं जेके इहे ॿार ईंदा आहिनि उनजी लेट ऐं लॉ जी तयारी बि असां पिण उन्हनि खे कराईंदा आहियूं। ऐं मुंहिंजी हीअ 23rd बैच आहे ऐं दे ऑल हैव पास्ड, उन मां कोई बि फेल न थियो आहे। माशाल्लाह, ठीकु आहे, उनजो रीज़न इहो आहे त उन्हनि खे हिकिड़ो प्रिस्क्राइब हिकिड़ा नोट्स ठहियल आहिनि असांजा, जेके असां उनखे ॿारनि खे ॿुधाईंदा आहियूं भई हीअ सेंटर स्टडीज़ अथव, इन स्टडीज़ सां ई तव्हांखे रहणो आहे, इन खां आउट ऑफ तव्हां न आहे वञिणो। सो इहे कुझु सिंपल्स आहिनि। ऐं तमामु ॿी तव्हां जेको सवाल तव्हां ॿियो सवाल पुछियो ॾाढो ज़बरदस्त तव्हां जॾहिं तव्हां लॉ गेट क्लियर करे ईंदा आहियो, जॾहिं इहे सभु शयूं प्रोसेस करे ईंदा आहियो, पोइ तव्हांखे कंहिं सीनियर खे जॉइन करिणो हूंदो आहे। हाणे असुलु ज़िंदगी स्टार्ट हितां थिए थी तव्हांजी, जॾहिं तव्हां कोट पाईंदा आहियो, टाई पाए करे, यूनिफॉर्म पाए करे, जॾहिं फाइल तव्हांजे हथ में ईंदो आहे अर्ली इन द मॉर्निंग, जॾहिं तव्हां कोर्ट में एंटर थींदा हूंदा आहियो, ठीकु आहे, त बसि इहे जीअं तव्हां गेट खां पास थींदो तव्हांखे सल्यूट मारणु शुरू कंदा, एज़ अ लॉयर तव्हांजी वॾी माण्हू रिस्पेक्ट कंदा, ठीकु आहे। त पोइ हिकिड़ो वॾो तव्हांजे मथां ज़िम्मेवारी बि हूंदी आहे मैडम, त तव्हांखे पंहिंजे हिन केस में पंहिंजे क्लाइंट खे कीअं रिलीफ ॾियणो आहे। सॼी राति तव्हांखे टेंशन में हूंदो। मुंहिंजी अमर जॾहिं हयात हुई त पोइ मां जॾहिं राति जो स्टडी कंदुमि त अमर मुंहिंजी शी यूज़ टू स्लीप विद मी, मुंहिंजे भरिसां ई, छो त थोरी पेशेंट हुई, मूंखे ॾाढो उनजो ख़्यालु करिणो पए पियो, त मां मूंखे पंहिंजे भरिसां ई सुम्हारींदो। मां चई तूं मुंहिंजे भरिसां ई त काश ज़रूरत पए तोखे आऊं ॾींदुसि। पोइ हलंदड़ निंड में कॾहिं कॾहिं मां कहिड़े सेक्शन जे बारे में ॻाल्हायां, कॾहिं कहिड़े सेक्शन जे बारे में। पोइ सुबुह सां उथी करे मूंखे चए पुटु तूं राति जो छा कलम चई, पोइ कलम 302 कलम जेको आहे 154 छा छा, मां चवां असल में केस जी तयारी शायदि कंदो हूंदुमि। पोइ उनजे करे इहो कॾहिं कॾहिं थींदो आहे साइकोलॉजिकली, मैडम एजुकेशनलिस्ट आहे, हिनखे ख़बर आहे त जॾहिं कंहिं ॿार खे असाइनमेंट ॾिबी आहे या कंहिं माण्हू खे को असाइनमेंट हूंदो आहे, त जॾहिं हुनजे लाइ सॼी राति तव्हां प्रिपरेशन कंदा आहियो, स्टडी कंदा आहियो, त निंड में बि उहे शयूं तव्हांखे रोलक्स हूंदियूं आहिनि, छो त उहा तव्हांजी स्टेट ऑफ माइंड जेका हूंदी आहे उते उहा शइ ऑक्यूपाए कंदी आहे न, पोइ उहो अची करे तव्हांखे ख़बर न हूंदी आहे इन्हनि शयुनि में। अगरि तव्हां पंहिंजे कम सां सिंसियर आहियो न, त पोइ इहे शयूं तव्हांखे कंदियूं रहंदियूं आहिनि। हा, जेसि ताईं तव्हां उहो कंप्लीट नथा कयो न पंहिंजो टारगेट, त तव्हांखे उहे दिमाग़ ते जाॻंदो थो रहे न, असां पाण सुता पिया पर दिमाग़ असांजो एक्टिव आहे, हले पियूं। अकॉर्डिंग टू मेडिकल पॉइंट ऑफ व्यू सां इनखे असां चवंदा आहियूं CNS, सेंट्रल नर्वस सिस्टम, यानी ही जेको पार्ट ऑफ बॉडी आहे, इहा सॼी पार्ट ऑफ बॉडी तव्हांजी ॿियनि बॉडी पार्ट्स खे कंट्रोल कंदी आहे। ठीकु आहे, मिसाल के तौर पर जेकी मूंखे ख़बर आहे त KTN जी ऑफिस इहा मूंखे इंडिकेट्स केरु ॾींदो आहे, ब्रेन, CNS मूंखे ॾींदो आहे, न त ईअं न त मां कंहिंजे ॿिए कंहिंजे घर में हलियो वञा। ठीकु आहे, त अक्सर करे तव्हां माण्हू ॾिसंदा हूंदव जेके इंसिनिटी में हलिया वेंदा आहिनि, त उहो इन जे करे बिकॉज़ हुनजो एग्ज़ैक्टली, सो
वकालत जी दुनिया में जॾहिं तव्हां जॉइन कंदा आहियो कंहिं सीनियर खे, त असुलु स्टार्टिंग लाइफ उहा ई आहे. उते तव्हांखे क्लाइंटेशन तव्हांजी वधंदी आहे, उते तव्हांखे सीनियर तव्हांखे ॿुधाईंदो आहे त भई ही केस आहिनि, हिननि केसनि खे हीअं पुट ऑफ कबो आहे, हिननि के केसिस खे हीअं प्रोसीड कबो आहे. FIR लॉन्च थी आहे, FIR लॉन्च थियण खां पोइ तव्हांखे हाणे छा करिणो आहे, कहिड़ी कोर्ट में तव्हांखे वञिणो आहे. अच्छा, असां वटि मोस्टली ॾाढो इशू हूंदो आहे कंहिं लर्नर जे लाइ, कंहिं न्यू. हिन वक़्तु मूंखे काफ़ी यंगस्टर वकील हिन प्रोग्राम खे बि ज़रूरु तव्हांजे प्रोग्राम मां फ़ाइदो वठंदे मां ज़रूरु उनखे ॿुधाईंदो हलंदुसि त जॾहिं बि तव्हां वकालत जी दुनिया में पेर रखो था त सभ खां पहिरियों हिकिड़ो माइंड सेट करे छॾियो तव्हां त तव्हांखे फील्ड कहिड़ी सिलेक्ट करणी आहे. आया की तव्हां सिविल में वञणु चाहियो था, तव्हां क्रिमिनल खे जॉइन करणु चाहियो था, या जेके असां वटि फीमेल एडवोकेट्स आहिनि, या तव्हां फैमिली एक्सपर्टीज़ में थियणु चाहियो था, त चूज़ राइट नाउ. हाणे खां हुनखे सिलेक्ट करे छॾियो. डू नॉट वेट फॉर योर टाइम, द टाइम वुड कम, कि वक़्तु उहो ईंदो पोइ असां हिन शइ खे ॾिसंदासीं. त जॾहिं तव्हां एडमिशन थी वई उन ई वक़्तु तव्हांखे चूज़ करिणो आहे. एग्ज़ैक्टली. उन ई वक़्तु भई तव्हांखे फैमिली एक्सपर्ट थियणो आहे. ॾिसो भई डाइवोर्स कीअं थिए थो, खुला कीअं थिए थो, मेंटेनेंस ते कीअं वर्क करणु खपे, ॿार जेकॾहिं कस्टडी वञनि था उन्हनि ते कीअं जेको आहे वर्कआउट करणु खपे. स्टार्ट नाउ. फैमिली इशूज़ वधीक कहिड़ा था अचनि तव्हां वटि? तव्हां तमामु ज़बरदस्त तव्हां इहो सुवालु कयो आहे. फैमिलीज़ इशूज़ में मोस्टली असां वटि जेके रेशो जेको लारकाणे में असां ॾिसूं था पिया, शायदि ॿियनि ज़िलनि में बि काफ़ी न शहर, उहो डाइवोर्स जो मैडम घणो थो अचे. ठीकु आहे. हाणे डाइवोर्स इशूज़ जो सबबु छा आहिनि? ॿिनि क़िस्म जा असां वटि हूंदा आहिनि. अगरि जेकॾहिं मर्द ॾे अकॉर्डिंग टू लॉ, अगरि जेकॾहिं मर्द ॾे त उहो डाइवोर्स आहे, ऐं जेकॾहिं फीमेल वटि उहा खुला आहे वरी. त अमूमन असां वटि ॿई सिस्टम्स घणो खुला जो रेशो वधीक. खुला जो रेशो इन जे करे उहो कोर्ट में जॾहिं असांजी प्लेंटिफ असां हिन खे चयो वेंदो आहे फैमिलीज़ लॉ में, जेका फ़रियादनि हूंदी आहे न, उहा जॾहिं फैमिली कोर्ट में केस कंदी आहे या सिविल में जेकॾहिं कोई केस करे त उनखे असां प्लेंटिफ चवंदा आहियूं. क्रिमिनल में साॻे माण्हूअ खे वरी एज़ अ कंप्लेनेंट चइबो आहे. एप्लीकाउंट बि चइबो आहे, कंप्लेनेंट बि चइबो आहे. जॾहिं उहा प्लेंटिफ कोर्ट में ईंदी आहे त मोस्टली खुला जा असां केसिस घणा हुनमें ईंदा आहिनि. हा, रीज़न छा हूंदो आहे खुला जो, उहो यू वेरी वेल नोन. तव्हां बि ख़बर आहे त अॼुकल्ह थोरी नंढे नंढे इशूज़ खे खणी करे. मां सिर्फ़ु हिकिड़ी शइ चवंदी आहियां त बर्दाश्त जी कमी आहे. दैट्स इट. कॉम्प्रोमाइज़ न आहे, बर्दाश्त जी कमी आहे. एग्ज़ैक्टली. इन जे करे जेको आहे न इहे रिश्ता टुटनि था. हालांकि इहे उहे रिश्ता आहिनि जेके ख़ूबसूरत रिश्ता आहिनि. अलाह सां जॉइंट फैमिली बि जेको आहे हिकिड़ो आहे, मतिलबु सेपरेट रहो था, रहणु चाहियो था, जॉइंट फैमिली बि इन शइ खे हटाए छॾिजे. अगरि अलॻि बि रहनि था न तॾहिं बि इशूज़ थियनि था न. ज़ाहिर हुन में त हाणे तव्हां पाण सम्झाइण वारो कोई कोन्हे. सिर्फ़ु उहा ई ॻाल्हि आहे त बर्दाश्त कोन्हे ऐं अंडरस्टैंडिंग कोन्हे. मां त इहो चवंदी म्यूचुअल अंडरस्टैंडिंग कोन्हे विच में. उहे न वॾा पहिरियों हूंदा त वॾा विच में पवंदा हुआ, सलाह कराईंदा हुआ. हाणे उहो कॉन्सेप्ट ई न आहे रहियो. हाणे हर कोई चए त मैरिज आहे मैडम, मैरिज इट्स नॉट अ टॉयज़ प्ले. ॿारनि जी रांदि कान्हे, हिकिड़ो लाइफ टाइम कॉन्ट्रैक्ट आहे. हाणे हिन लाइफ टाइम कॉन्ट्रैक्ट में तव्हांखे कीअं हलणो आहे, जेका तव्हां सवेरी ॻाल्हि कई, तव्हांखे बर्दाश्त करिणो आहे, शयुनि खे सम्झण जी कोशिशि करिणो आहे. हर शइ में औरत खे इलाही बर्दाश्त करिणो थो पए. पंहिंजे रिश्ते खे जेकॾहिं बचाइणो आहे, ख़ूबसूरत रिश्तो अगरि ठाहिणो आहे, निभाइणो आहे न, त मुंहिंजे ख़्याल में अगरि पंहिंजे रिश्ते खे ॾिसजे, बच्चनि खे ॾिसजे त बर्दाश्त त करिणो पवंदो. ॿिन्ही खे करिणो पवंदो. इन में को हर्ज कोन्हे. अॼु जी औरत खे तव्हां चवंदो न तूं बर्दाश्त छो मां बर्दाश्त कयां. यार तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॾिसो, तव्हां पंहिंजे घर खे ॾिसो. तव्हांखे जेकॾहिं निभाइणो आहे त तव्हां बर्दाश्त बि कयो. पर अॼु जी औरत इन शइ खे नथी सम्झे. बहरहाल इन ते वधीक न ॻाल्हाईंदासीं न त मां ई बुरी थी वेंदमि. तव्हां मूंखे इहो ॿुधायो त जेको आहे अॼुकल्ह कहिड़ियुनि शयुनि ते कमु करे रहिया आहियो? पोइट्री, गज़ल या न? अॼुकल्ह मां थोरो शाइरी खां थोरी हटी वई आहियां. अच्छा, इहो छो भला? स्टोरीज़ पई लिखां न. स्टोरीज़ पई लिखां. ऐं मुंहिंजो अॼुकल्ह पेंटिंग ते थोरो वरी आहे ध्यानु. सही त उहो पेंटिंग कयां थी, सेखारियां बि थी ॿारनि खे. त काफ़ी सारीज़ आहिनि. मुंहिंजो स्केचिस बि आहिनि. मां घणो ऑयल पेंट ते कंदी आहियां कमु. ऐं अॼुकल्ह छो त वेकेशन्स आहिनि त इन करे मां हिकिड़े जिते मां सिखियो हुयो मां वेंदी हुअमि एज़ अ स्टूडेंट. हाणे हुते एज़ अ टीचर मां वेंदी आहियां. त उहो अॼुकल्ह वेकेशन में मुंहिंजो उहो मसरूफ़ियत आहे. सही. त बसि सभु हलनि था. सही. भला का पोएट्री कुझु यादि आहे जेको तव्हां सां शेयर करणु चाहियो, असांजे व्यूअर्स सां शेयर करणु चाहियो? वरी पोएट्री मां फ़िलहालु थोरो मां यादि बि कोन्हे तव्हांखे पंहिंजी लिखियल? काफ़ी अर्सो थी वियो.
ईअं त न कयो। न स्टोरी मां तव्हांखे ॿुधाए सघां थी। हा स्टोरी मां लिखी आहे शॉर्ट, जीअं मां तव्हांखे ॿुधायो। पर चोरी थी औरतुनि जी वेंदव, जी चोरी थी वेंदव, सोचे न वठो। चोरी न थींदी इंशाल्लाह। लाइव था ॿुधायो प्रोग्राम में, स्टोरी त चोरी थींदी न पोइ। न न न न मां तव्हांखे ॿुधायां थी। कॉपीराइट हणंदासीं। तव्हां हाणे छॾियो पंहिंजे नाले ते। सही आहे। अखियूं बि हणियूं पवनि। ज़रूरी भई, बग़ैर अखियुनि जे असां ईअं ई आहियूं। जी, अच्छा टॉपिक आहे हिन जो कारीहर। कारी कारीहर कारीहर, अच्छा। नंढी स्टोरी आहे बिल्कुलु। अम्मा माथे बसि स्कूल वञिणो आहे, मतिलबु ॿारु तोतलो आहे न, नंढो ॿारु आहे, उहो चए ठीकु थो ठीकु स्कूल ठीकु। वञिणो आहे। नंढड़ी शाइस्ता माउ जे रए जी कुंड खे छिकींदी पंहिंजे मासूम लहजे में चयो, असमत पंहिंजे 6 सालनि जे पुट खे स्कूल लाइ तयारु पई कयईं। हिन खे ॾिसी हंज में खयईं ऐं खट ते विहारे चयईं, हा मुंहिंजी राणी, तूं थोरी वॾी थी, पोइ तूं बि वञजांइ भाउ सां। इहो ॿुधी शाइस्ता ख़ुशी में ताड़ियूं वॼायूं। जुमे जो ॾींहुं हो, इन्हीअ करे इन्हीअ ॾींहुं सभु पाड़े वारनि असमत जी ससु वटि अची कचहरी कंदियूं हुयूं ऐं मुख़्तलिफ़ मसइलनि ते ॻाल्हायो वेंदो हो। अॼु जो मसइलो हो माशरे में मर्द जो औरत सां रवैयो, घरेलू नाचाकियूं, घर खां निकिरण ते पाबंदी। मासी ज़ुबैदा, असुलु नालो ज़ुबैदा, जंहिंखे प्यार में ज़ुबैदा कोठींदा हुआ। ज़ुबैदा नालो न, ज़ुबैदा अक्सर ॻोठ में ईअं कंदा आहिनि। हुननि जा मसइला गौर सां ॿुधंदी हुई, अगरि हल न करे सघंदी हुई त आथत ई खोड़ हुई जेका हौसलो ॾींदी हुई। हिकु माई मासीअ खे मुखातिब थी, ऐं मासी छा ॿुधायां, ॿुधो आहे राणीअ जी धीअ खे पिणस ॾाढो मारियो आहे, छो जो मांडीअ ते लूणु वठणु वई हुई। कुझु छोकिरा बि उते बीठा हुआ, बसि ॾिसी वरिताईंसि ऐं उतां ई छोरीअ खे गारियूं ॾींदो घिले आयो। बसि त पोइ वधी अहिड़ो कयो अथईंसि जो अलाह जी पनाह। मासी ज़ुबैदा इहो ॿुधी ॾाढो कावड़िजी पई, चईं अहिड़नि मर्दनि जो वस पुॼे त पंहिंजी माइरुनि खे बि औरत हुअण जी सज़ा ॾियनि, निभागा कारीहर नांग। अहिड़ी मर्दांगीअ ते दांगी मलजनि शल। अहिड़ी तरह ॿियूं ॻाल्हियूं थियूं ऐं मजलिस बर्ख़ास्त थी। असमत घड़ी घड़ी दर वटि वञी ॿाहिरि झाती पाए वापसि मोटी। मासी ज़ुबैदा इहो लकाउ केतिरी देरि खां ॾिसी वेठी, नेठि पुछी वेठी, अड़े असमी कंहिंजी तांग अथई जो एतिरो बेचैन थी फिरी। असमत ससु जे वेझो आई ऐं घबराईंदे चयईं, मासी शाइस्ता, शाइस्ता जेका हुई धीअ, कॾो निकिती हुई त शइ वठी अचां, अञा न आई आहे, अची वेंदी परेशान न थी, गुलाब खे मोकिलींसि। हा मासी मोकिलियो थोमांसि, इहो बि न मोटियो आहे। चङो भला वेह त मां थी वञी ॾिसां। मासी उथी बुरको खणी दर ॾांहुं वधी त गुलाब खे रड़ियूं कंदे ऐं मथो फिटींदे घर में दाख़िल थींदे ॾिठईं। मासीअ बुरको फिटी करे घबराईंदे पुछईं, अड़े छा थियो निभागा, गुलाब कुझु ई न, बसि फर्श ते वेही पंहिंजो मथो फिटियईं। मासीअ चंबनि जो वसकारो खणी कयईंसि, अड़े मोआ फुटे छो नथो, गुलाब फिटणु बंदि न कयो। ॿुधाइण जी कोशिशि कयईं पर ॻाल्हाए न सघियो। हिकदमि घर जे अंदरि गुलाब जो नंढो भाउ घड़ियो ऐं उन रोईंदे चयो, मासी हिते ॿनीअ मां शाइस्ता जो लाश मिलियो आहे। असमत खां रड़ निकिरी वई, हा छा थो चईं शाइस्ता, ओ शाइस्ता, रड़ियूं कंदी ॿाहिरि भॼी त जुती जो होश न पहुती सिर ते, वई वठी भॼी ॾिठाई त ॿनीअ वटि माण्हुनि जो हजाम हुयो। हीअ धिको ॾींदे माण्हुनि खे परे कयईं, ॾिठाई शाइस्ता जो अधो ॻाढ़ो जिस्म कची मिटीअ में मिलियो पियो आहे। उहो उते ई पंहिंजा ॼुंडा पटींदी रही ऐं लाश खे उथारण जी कोशिशि करणु लॻी। माण्हू पाण में सरगोशियूं करणु लॻा, हाय हाय कहिड़ो ज़ुल्म कयो दादन, ख़ुदा जी का मार पवेसि, पुलिस पकिड़े थाणे ते वई अथसि, शल खानो ख़राबु थिएसि। असमत जे कननि में इहो आवाज़ु वियो ऐं उन जे दिमाग़ मां सिराटूं निकिरी वयूं। अॼु बि असमत उते ई किथे नज़र ईंदी आहे ऐं पंहिंजे वारनि में मिठी विझंदे पई चवंदी आहे, कारीहर कारीहर कारीहर। इहा तव्हां बाक़ाइदा रियल स्टोरी हिकिड़ी बयानु कई आहे। इहे केसिस इलाही थी रहिया आहिनि।
उहे मां ॿुधाया न जेके मतिलबु माशरे में थी रहियो आहे त उनखे थोरो मां पंहिंजे स्टोरी में त छा कुझु सोचियो अथव त इहे जेके स्टोरीज़ लिखो था त इहे शॉर्ट मूवीज़ जीअं ठहनि थियूं, वेब सीरीज़ ठहनि थियूं, इन्हनि में कुझु ॾियण जो इरादो रखो था यूट्यूब लाइ? हा, अगरि कोई मूंसां कॉन्टेक्ट करे थो जंहिंखे खपनि, अगरि मतिलबु सिंसियरली अगरि कोई करणु चाहे थो त वाई नॉट, करे सघे थो। छो जो असांखे वेब सीरीज़ जी ज़रूरत आहे। वेब सीरीज़ असां वटि ठहनि थियूं, पर असां वटि उर्दू में ठहनि थियूं, ॿियनि लैंग्वेजिस में ठहनि थियूं, पर सिंधी में असां वटि वेब सीरीज़ ते कमु नथो थिए, जेको इलाही ग़लति आहे। हालांकि ठीकु आहे, सिंधी मूवीज़ बि नथियूं ठहनि, कुझु बि न आहे, पर घटि में घटि असांजा जेके बि सिंधी आर्टिस्ट ऐं राइटर ऐं जेके डायरेक्टर्स आहिनि, घटि में घटि इन्हनि खे इहो हाणे सोचणु घुरिजे त वेब सीरीज़ जो दौरु आहे, त वेब सीरीज़ जॾहिं उर्दू में ठहनि थियूं त असां पंहिंजी सिंधी वेब सीरीज़ छो था ठाहियूं। असांजा सभु सिंधी एक्टर्स सभु पंहिंजो रुॻो हिकिड़ो सुठो आहे, अर्निंग कयो था, सुठी ॻाल्हि आहे, अलाह साईं अञा बरकत ॾिए तव्हांजी अर्निंग में। सिर्फ़ु हिकिड़े ई पैटर्न ते था हलनि, व्लॉगिंग या फनी हिकिड़ो जेको आहे कॉन्टेंट खणी था हलनि। सोशल इशूज़ खे हाईलाइट कयो, सोशल इशूज़ ते कमु कयो ऐं वेब सीरीज़ ठाहियो। वेब सीरीज़ इज़ अ डिफरेंट थिंग, व्लॉगिंग इज़ अ डिफरेंट थिंग। वेब सीरीज़ तव्हांजो ठहंदियूं त तव्हांजो कॉन्टेंट क्लियर थींदो, तव्हांजो जेको आहे न हिकिड़ो मैसेज साम्हूं ईंदो, त जेको तव्हां मुआशरे में जेको थी रहियो आहे, तव्हां मुआशरे खे हिकिड़ो सुठो मैसेज ॾेई सघो था उन जे ज़रिए। जी बिल्कुलु। ऐं सिंधी राइटर्स बि मुंहिंजे ख़्याल में घटि आहिनि, ऐं जेके सुठा लिखण वारा आहिनि उन्हनि खे अॻिते नथो अचणु ॾिनो वञे न, त इहो बि हिकिड़ो मेन इशू आहे। ऐं माण्हू अॼुकल्ह जहिड़ो माहौल हली रहियो आहे, त उहे मतिलबु अहिड़ी जेके मतिलबु जंहिंमें ॾिसो था, सॉरी टू से, त वाहियातगिरी घणी आहे जंहिंमें, वल्गैरिटी, त उनखे घणो हिकिड़ी शइ ज़रूरु एड कंदो हलंदुसि मैडम, जेकी तव्हां ॻाल्हि कयो था पिया, त अॼुकल्ह जा जेके ड्रामास वग़ैरह जेके सिंधी असांजा अचनि था पिया, नो डाउट हिन में को बि शक न आहे, सुठा असां वटि आर्टिस्ट आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ ड्रामास में बि कमु था कनि पिया, पर जेका सोशल लाइफ जेके इशूज़ आहिनि, जेका तव्हां सवेरे बि ॻाल्हि कई आहे, उन्हनि ते थोरो माना घटि कमु पियो थिए। कोशिशि, हालांकि ड्रामा जी जेकॾहिं असां डेफिनेशन वठूं त ड्रामा जो मक़सदु इहो हूंदो आहे, डेफिनेशन इहा आहे त उहा अकासी हूंदी, लाइफ जी हूंदी आहे, ठीकु आहे, जेका तव्हांजी सोसाइटी में, तव्हांजी लाइफ में, तव्हांजी ज़िंदगी में थिए थी पई, उनखे रिफ्लेक्ट करिणो आहे, उनखे ज़ाहिर करिणो आहे एज़ अ माना एक्शन जे मूड में, परफॉर्मेंस जे मूड में। उहो जॾहिं तव्हां परफॉर्म कंदव त उहा आइडेंस सां उहा तव्हांखे मैसेज करिणो आहे। अहिड़ा इशूज़ खणिजनि जेके माण्हुनि ताईं पहुचाइजनि थ्रू ड्रामनि जे ज़रिए, थ्रू एक्शन जे ज़रिए। त कुझु ॾिसो, लिखत में ऐं परफॉर्म में वॾो फ़र्क़ु आहे। हिकिड़ी शइ जेके तव्हां लिखो था, तव्हां ऐं असां, त उहो लिखण में ईअं आम माण्हू खे सम्झण में ॾाढो टाइम थो लॻे, पर जेकॾहिं उहा ई शइ जेकॾहिं तव्हां परफॉर्म कंदो ऑन द स्टेज, जेकॾहिं तव्हां स्टेज ते उनखे परफॉर्म कयो था पिया, त उहो जल्दी में जेको ऑडियंस आहे, जेको लिसनर आहे, जेको व्यूअर आहे, उहो जल्दी में उनखे कैच थो करे वठे। सो मुंहिंजे ख़्याल सां इहे सुठा तव्हांजी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा बि आहे त माण्हू अॼुकल्ह रीडिंग नथा कनि, रीड नथा कनि, मतिलबु उन्हनि खे पढ़ाइण सां, हिन सां मतिलबु वेस्ट ऑफ टाइम थो लॻे उन्हनि खे, त असां किताबु खणूं, पढ़ूं। अच्छा, उनजो सबबु आहे, अॼुकल्ह असां छा था कयूं मैडम, कोशिशि कंदा आहियूं त का शार्ट मिली वञे स्ट्रॉन्ग, त उनखे बसि फॉलो कजे, बसि उनखे, बाक़ी हालांकि ईअं न आहे। ज़िंदगी उसूल जो नालो आहे, लाइफ इज़ द नेम ऑफ रूल। अगरि जेके उनखे असां फॉलो कंदासीं, उन्हनि ट्रैक्स से हलंदासीं, तॾहिं वञी काई शइ असां ज़िंदगी में कुझु करे सघूं था। अचीवमेंट्स आहिनि न लाइफ में, अगरि तव्हां कुझु कयो था त तव्हांखे हुनजो फल बि मिले थो, अचीवमेंट्स आहिनि लाइफ में। बाक़ी हिन में तव्हां जॾहिं पंहिंजी मंज़िल जे तरफ़ वेंदा आहियो त तव्हांखे काफ़ियूं मुश्किलातूं ईंदियूं आहिनि, तव्हांखे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुंहुं ॾियणो हूंदो आहे, मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो हूंदो आहे। मूंखे अलामा इक़बाल जी ज़बरदस्त हिकिड़ो कोटेशन यादि ईंदो आहे, त उन चयो त ए शाहीन ना घबराइन तेज़ हवाओं से, ए शाहीन ना घबराइन तेज़ हवाओं से, ये तो चलती हैं तुझे और भी ऊंचा उड़ाने के लिए। त हालत जेकी हीअ ज़िंदगी में तव्हांजी जेके मुश्किलात ईंदियूं आहिनि न, इहे तव्हांखे इनडायरेक्टली सबक़ु सेखारींदियूं आहिनि, त तव्हां हिन मां घबरायो न, अञा ज़िंदगी तव्हांजी अॻिते आहे, अञा तव्हांजी मंज़िल अॻिते आहे। बिल्कुलु इन ई ॻाल्हि ते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे, जेको सवेर
ब्रेक में जेको आहे रज़िया असांजी भेण ॻाल्हि कई हुई त हाणे जीअं तव्हां वकालत कयो था त ज़ाहिर आहे तव्हांखे थ्रेट्स बि मिलंदा हूंदा ऐं उन्हनि थ्रेट्स खे पोइ तव्हां कीअं डील कंदा आहियो? जेकॾहिं मां हाणे बि तव्हांखे पंहिंजो मोबाइल ॾेखारियां त स्पेशली जेको क्रिमिनल लायर हूंदो आहे उन्हनि खे इन्हनि शयुनि सां ॾाढो मुश्किल सां मुंहुं ॾियणो हूंदो आहे। पोइ काफ़ी लिटिगेशन जॾहिं असां केसिस में ॿिनि क़िस्म जा या त असां फ़रियादी जा वकील हूंदा आहियूं कंप्लेनेंट या वरी असां जवाबदार यानी अक्यूज़ जा वकील हूंदा आहियूं। पोइ जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी नेचर जा हूंदा आहिनि त नो डाउट पोइ उहे थ्रेट्स मिलंदा आहिनि। हिकिड़ा वरी माण्हू जॾहिं कोर्ट खां ॿाहिरि निकिरी करे जॾहिं आउटसाइड में ईंदा आहिनि त पोइ इशारा कंदा आहिनि भई ठीकु आहे तूं ॿाहिरि निकिर तोखे मां ॾिसी रहंदुसि ठीकु आहे। हिकिड़ा थ्रू वरी माण्हुनि जे ज़रिए मैसेजिस कराईंदा आहिनि त भई हीअ फलाणे माण्हू तोखे लाइ हीउ मैसेज ॾिनो आहे तुंहिंजे लाइ असां ॾिसंदासीं। वरी तव्हां वरी हिकिड़ा SMS बि कंदा आहिनि। पोइ हाणे SMS करणु वॉइस ते रिकॉर्ड करणु या व्हाट्सअप करणु इहो एविडेंस आहे। थ्रू माण्हू जे ज़रिए जेकॾहिं कोई आयो आहे उहो एविडेंस न आहे। सुभाणे उहो माण्हू फिरी वञे भई त मां इहा शइ न कई आहे। पोइ असां एज़ अ लॉयर कोशिशि इहा कंदा आहियूं त उनखे असां लीगली डील कयूं। त पोइ डील असांजो इहो आहे त असां थ्रू उनजी कंप्लेंट्स कंदासीं उन हद जे थाणे खे, उन माण्हू खे ॿुधाईंदासीं, SSP खे ॿुधाईंदासीं, SHO खे ॿुधाईंदासीं त भई हीउ फलाणो माण्हू असांखे तंग थो करे रास थो करे। अगरि जेकॾहिं सुभाणे अहिड़ो कोई एक्शन खणे थो त हुनजा ज़िम्मेवार तव्हां हूंदो। सही। पोइ हिकु इहा शइ। ॿियो असां वरी पंहिंजी जेका बार्स जा रिप्रेज़ेंटेटिव्स हूंदा आहिनि असांजा जेके प्रेसिडेंट्स असां जनरल सेक्रेटरी या काबीना हूंदी आहे त असां उन्हनि ताईं बि इहा शइ पहुचाईंदा आहियूं त सर हीअ इशूज़ आहिनि जेके असां जंहिंखे सिलेक्ट कंदा आहियूं वोट्स वग़ैरह कंदा आहियूं। ॿियो वरी पाण पर्सनली बि उन शइ खे डील कंदा आहियूं त भई हाणे जेकॾहिं हीउ माण्हू आहे इन खे कीअं डील करणु खपे। कोशिशि इहा कंदा आहियूं त असां वटि जेके यंगस्टर्स हूंदा आहिनि उहे ॾाढा जज़्बाती थी वेंदा आहिनि पंहिंजो पाण जल्दी में एक्शन खणी करे कि तुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे मां तोखे हाणे हिते ईअं न करणु खपे। असां एज़ अ लॉयर एज़ अ वकील कानूनी असांखे पंहिंजा हिकिड़ा राइट्स मिलियल आहिनि प्रिविलेजिस आहिनि जेके असांखे आइन 1973 में असां उनखे फॉलो कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं उन्हनि जी जेकॾहिं फॉलो कंदासीं त असां काफ़ी शयुनि खे मुंहुं ॾींदा। पर बीइंग अ लॉयर ज़रूरु ॿुधाईंदो हलां तव्हांखे ऐं त बसि अलाह जे आसिरे ऐं उन जे आसिरे हलूं था। जॾहिं बि कोर्ट खां ॿाहिरि निकिरंदा त यकीन कंदो अखियूं चार करे निकिरंदा आहिनि। ठीकु आहे ब्लैक ग्लॉस पाए करे पोइ नज़र मुंहिंजी चो तरफ़ हूंदी आहे त ॾिसां त केरु काॾां थो अचे कीअं काॾां थो अचे कंहिंसां कीअं हूंदो आहे। या अगरि जेकॾहिं को माण्हू लगातार फ़ोन ते ॻाल्हाए बि थो ऐं उनजी कैमरा जो रुख मुंहिंजे तरफ़ां आहे त बि मां बार बार उन शइ खे बि नोट कंदो आहियां त आया की छा हीअ मुंहिंजी रिकॉर्डिंग त नथो करे। त जेकॾहिं मां वञा थो या मुसलसिल जेकॾहिं 20 मिंट साॻी जाइ ते बीठो आहे जिते मां बि बीठो आहियां त पोइ उनजे करे कोशिशि मां इहा कंदो मां जिते बीहंदो मां ब्लैक ग्लासिस पाईंदो आहियां त उन में इहा बि ख़बर पइजी वेंदी आया की कहिड़ो माण्हू मूंखे केरु कहिड़े नज़र सां थो ॾिसे या उहो कहिड़े तरीक़े सां थो ॾिसे। बसि इहा फील्ड ॾाढी ॾुखी आहे। अलाह साईं तव्हांखे बि ऐं असांजा ॿिया बि जेके वकील भाइर भेनरूं आहिनि उन्हनि सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। फील्ड ॾुखी आहे ऐं एहतियात तमामु ज़रूरी आहे। ऐं जीअं त इहे हाणे ताज़ो ॿॿड़ लोहे वारो जेको धरणो हुयो उन में अॼु काफ़ी फतह बि मिली सिंध खे वकीलनि खे सभिनीनि खे तव्हां सभिनीनि मञरायो बि पाण खे। त इन में तव्हां ॿुधायो त ॿॿड़ लोहे वारे इन धरणे में तव्हां केतिरा ॾींहं हुया ऐं तव्हांजो छा इन में किरदारु हुयो? आउं चवंदुसि त हीउ जेको ॿॿड़ वारो वाक़ियो हुयो इहो मुंहिंजी ज़िंदगी जो वॾे में वॾो एक्सपीरियंस हुयो तजुर्बो हुयो। काफ़ी असांजा जेके कॉन्स्टिट्यूशनल राइट आहिनि असांजा जंहिंखे असां आइनी हुकूक चवंदा आहियूं आर्टिकल 8 खां वठी 28 ते आइन पाकिस्तान 1973 थोरो मां सिंधी में ॻाल्हाईंदुमि जीअं असांजा जेके व्यूअर्स आहिनि उहे बि हुनखे सही तरह थोरो सम्झी सघनि। 8 खां वठी 28 ताईं जेके असांजा आइनी जेके हुकूक्स आहिनि कॉन्स्टिट्यूशन जेके असां राइट चवंदा आहियूं उहो आइन 1973 असांखे हक़ु ॾिनो आहे त तव्हां पंहिंजे हिन राइट्स खे अवेल कयो। सो ॿॿड़े वारो जेको तजुर्बो हुयो मुंहिंजी ज़िंदगी जो जॾहिं फस्ट डे खां वठी कराची खां इहो क़ाफ़िलो हलियो ऐं उन्हनि खे सखर में जॉइन कयो। ठीकु आहे सखर में मां इन जे करे उनखे जॉइन कयो छो त लारकाणो उतां मूंखे वेझो पए पियो। पोइ जॾहिं आमिर वराज साहिबु ऐं सभई जेके क़ाफ़िला असां जीअं सखर खां आयासीं तव्हां यकीन कयो त हिकु त वॾी ख़ुशी थिए पई ऐं ॿिए पासे ॾांहुं हिकिड़ो ख़ौफ़ थिए पियो। ख़ुशी इन ॻाल्हि जी थिए पई
त फस्ट टाइम हिकिड़े पंहिंजे पाकिस्तान जे लाइ, पंहिंजे देश जे लाइ, पंहिंजे मुल्क जी बचा जे लाइ, पंहिंजे देश जे लाइ सभई जेके असांजा विकला ब्रदर्स आहिनि उहे गॾु थी करे हिकिड़ो जनरल कॉज़ जे लाइ असां निकितासीं। भो इहो थिए पियो त अलाह न करे मतां उन्हनि माण्हुनि जे विच में असांजी यूनिफॉर्म में कोई अहिड़ो माण्हू अचे जेको असांजो न हुजे। सही, इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था ब्रेक खां पोइ। त हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो, व्यूअर्स जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। त जी भाउ, तव्हां जीअं असांखे ॿ लोहे वारो किसो पिया ॿुधायो त उहो अध में रहिजी वियो हुयो। जी बिल्कुलु, जॾहिं ही काफ़िलो कराची खां स्टार्ट थियो ऐं असांजे सखर बाईपास जेके बबरलो बाईपास जंहिंखे सॾियो वेंदो आहे। अच्छा, मज़े जी ॻाल्हि ॿुधायो त हाणे जेको इहो बबरलो बाईपास आहे, असांजे एहतिजाज खां पोइ हुनजो नालो चेंज थी वियो अथव। अच्छा, फॉर यू काइंड इंफॉर्मेशन, हाणे हुनजो नालो आहे विकला बाईपास। वकला बाईपास, ठीकु आहे। उहो उतां जे माण्हुनि वरी ॾाढो इन शइ खे ॾाढी तरजीह ॾिनी, चयूं त भई हाणे छो त हिन में तव्हांजी हिकिड़ी स्ट्रगल आहे, उनजे करे असां हिनखे चेंज करे जो हाणे विकला बाईपास। तव्हां हाणे बि जेकॾहिं कोई हुते वेंदो त हुन में लिखियलु हूंदव विकला बाईपास। ठीकु आहे, पोइ वरी ऑब्लिक में लिखियलु आहे त बबरलो बाईपास। सही, त जीअं माण्हुनि खे थोरी ख़बर पवे। अचीवमेंट हिकिड़ो वॾो एक्सपीरियंस हुयो ज़िंदगी जो, ऐं जंहिं मक़सद लाइ निकितासीं, जंहिं नियत करे अलाह साईं हुन में असांजी मदद कई आहे। माशाल्लाह माशाल्लाह। सेंटीग्रेड 52, कॾहिं 51 सेंटीग्रेड। वाकई ठीकु आहे। इहो कारो कोट, यूनिफॉर्म, फुल शूज़ पातल, हिन तपश गर्मी में जॾहिं उन रोड ते असां पहुतासीं, मैडम यकीन कयो त जेको माण्हुनि जो हिकिड़ो जज़्बो हुयो, जेको हिननि असांखे मोट ॾिनी आहे, आई कॉन्ट एक्सप्लेन। मां उहो लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघां। मुंहिंजे ख़्याल में नियत सची हुजे न तव्हांजी, त पोइ वाकई रस्ता आसान थी वेंदा आहिनि। बिल्कुलु ईअं। असां जीअं वेठासीं त वो उर्दू में हिकिड़ी कहावत आहे त हम निकलते रहे और कारवां बनता गया। ठीकु आहे। त जॾहिं आयासीं त कुझु हुयासीं, जॾहिं वेठासीं त पोइ सभु कुझु थी वियासीं। सभु कुझु थी वियासीं। वाकई बाक़ाइदा हिकिड़ो हुजूम हुयो हिकिड़ो, ऐं किथां किथां माण्हू अचनि पिया, का ख़बर ई कोन हुई। अजीब कैफ़ियत हुई। उहो शख़्स अगरि जेकॾहिं इन बबरलो बाईपास में हिसो न पियो विझे, यानी न पियो पहुचे, उनखे पंहिंजे पाण खे गुनहगार पियो महसूसु कयो। वाकई उनजी हिकिड़ी धड़प थिए पई ऐं उनखे हिकिड़ो अहसासु थिए पियो त इन वकीलनि सां त असीं बि इन बबरलो बाईपास में शिरकत कयूं। ऐं जंहिं मक़सद जे लाइ निकिता, सिंधु आहे त असां आहियूं। बिल्कुलु मैडम। मतिलबु असांजी चवंदा आहिनि न, रग रग में सिंधु आहे। असां बाक़ाइदा सिंधु जा वारिस आहियूं, ऐं सिंधु असांजे मतिलबु हिकिड़े रूह में आहे, असांजे रत में शामिल आहे। वजह आहे असां पंहिंजी ईंदड़ नसल खे छा ॾेई सघूं था। असां पंहिंजी ईंदड़ नसल खे इहो ई चई सघूं था त हिन जी हिफ़ाज़त तव्हांखे करणी आहे। तव्हां पोएट आहियो, तव्हां राइटर आहियो, तव्हां पंहिंजी सिंध अमर ते बि ज़रूरु लिखियो हूंदो, तव्हां सिंधु ते बि कॾहिं कुझु लिखियो हूंदो। सिंधु ते मां अञा न लिखियो आहे। कॾहिं कोशिशि कंदी आहियां, पर मूंखे एतिरी मतिलबु उहे लफ़्ज़ न मिलंदा आहिनि। मूंखे उहा दिलि त चवंदी आहियां ॾाढी त मां कयां, पर जेका मतिलबु हुनजे लाइ चवणु घुरिजनि न, सॉरी, लफ़्ज़, त उहे अञा ताईं मूंखे नथा मिलनि। मां पंहिंजी उनखे छा मां लिखां हुनजे लाइ, एक्सप्रेस नथा करे सघो, नथा करे सघूं, त उहो त ॾाढी मुश्किल आहे। छा लिखां। पर चवंदा आहिनि त इहा हिकिड़ी आमद थींदी आहे राइटर खे या जीअं पोएट खे, हिकिड़ी आमद इहो त आहे। तव्हांखे ईअं न त घुमंदे फिरंदे तव्हां चवंदो हल मां हे लिखियो, मलाइन लिखी, उहो तव्हांखे बिल्कुलु हुन ते कॉन्संट्रेट थी सॼो तव्हांखे लिखिणो पवंदो आहे।
हीअं न आहे हाणे मां तव्हां सां ॻाल्हायां थी त हाणे मूंखे ॿ लाइनियूं अगरि ज़हन में अची वियूं त मां उहे लिखंदमि, वरी उते वेठा हुअमि त मूंखे ॿ लाइनियूं, ईअं न हूंदो आहे न, उहो तव्हांखे तसलसुल बरक़रार न रहंदो आहे। हिकिड़े सुठे राइटर ऐं पोएट थियण जे लाइ कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे? मतिलबु छा करणु घुरिजे त हिकिड़ा तव्हांखे महसूसु थिए त मां हिकिड़ी सुठी शाइरा सुठी राइटर थी सघां थी? पंहिंजे मिज़ाज खे ॾिसो, तव्हां कहिड़े क़िस्म जो मिज़ाज आहे उन मुताबिक़ तव्हां हलो। ॿियो माशरे में छा थो थिए उनखे ॾिसो, ॿिन्ही शयुनि खे गॾे तव्हां खे करिणो पवंदो। मुआशिरे जो लिखंदा हुन में मुआशिरे जी झलक नज़र ईंदी त माण्हू उनखे क़बूलु कंदा। तव्हां पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ लिखो था, तव्हां मतिलबु कहिड़ो मिज़ाज जा आहियो, त उन में बि इहो ई थींदो आहे त तव्हांखे जेको सुठो थो लॻे तव्हां उन ते लिखियो आहे न। दुनिया छा थी उनखे कीअं ॾिसे, कीअं थी सम्झे, तव्हां उनजी परवाह न कंदव, तव्हां लिखंदव बसि। ॻाल्हि हूंदी आहे दिलि सां लिखण जी, त तव्हां दिलि सां लिखो। तव्हांखे ईअं कॉम्पिटिशन हवाई फायर न हणो त हा लिखी छॾियो ऐं थी वियो बसि। सही। तव्हां जॾहिं लिखणु शुरू कयो ऐं तव्हांजा जॾहिं बुक्स बि मार्केट में आया त तव्हांखे कॉम्पिटिशन मिलियो? मूंखे असल में एॾो कीअं कॉम्पिटिशन त मतिलबु लिखण वारा त घटि आहिनि न, त मूंखे एॾो कॉम्पिटिशन न मिलियो। हा, क्रिटिसाइज़ मूंखे घणो थियो, मतिलबु मूंखे माण्हुनि क्रिटिसाइज़ घणो कयो। कहिड़ी शइ ते क्रिटिसिज़म बि तव्हांखे कहिड़ी शइ ते मिलियो? मतिलबु जीअं हाणे त छा रखियो आहे हिन में, तूं लिखी थी, इहे छा लिखियो थी? अच्छा, घटि माण्हुनि खे सम्झ में ईंदी आहे न शाइरी, त पोइ माण्हुनि ईअं चयो छा लिखियो अथई, ऐं अच्छा अगरि हिन खे तूं हीअं लिखी आहे, कोई चवे त तूं ॾेखार तूं मूंखे पंहिंजी शाइरी छा लिखियो आहे न, त पोइ न पढ़ी पोइ अच्छा अच्छा हिनखे अगरि हीअं लिखी आहे ऐं हिनखे हीअं लिखी आहे त इहो एडवाइज़िस घणा। त पर तव्हां लिखण वारा पाण आहियो, तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे ज़हन में छा पियो हुन महिल हले, तव्हां छा था लिखो, ठीकु आहे न। ऐं ॿियो हिकिड़ो तव्हांखे चए त तव्हां हीअं हुजे, हा अगरि अहिड़ो कोई माण्हू जंहिंखे ख़बर हुजे शाइरी जे बारे में उहो तव्हांखे एडवाइस ॾिए थो पोइ सही आहे, त तव्हांखे हुन मां मिलंदो, हुनजे तजुर्बे मां तव्हां कुझु हासिलु कयो। बाक़ी ईअं ई अगरि कोई उथी तव्हांखे चए त हिन में त हीअं हुजणु घुरिजे आहे, हिन में हीअं हुजणु घुरिजे आहे, त इहो ॾाढो आहे। ऐं ॿियो माण्हू छा लिखी कंदी आहे हर बुढ़ी, इहे कहिड़ा कम आहिनि, फिज़ूल टाइम थी वञे तूं पंहिंजो, मतिलबु ईअं तोखे ॿिया कम घटि आहिनि, मतिलबु इन क़िस्म जा रिमार्क्स मिलंदा आहिनि। हर कोई उहोई चवां न जजमेंटल आहे, ऐं हर कोई पंहिंजे हिसाब सां सोचींदो आहे, हर कोई पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि कंदो आहे। तव्हांखे घटि अच्छा तूं हीअ बि करीं थी, वेरी गुड, तोखे करणु घुरिजे, तूं शुरूआति त कर, पेर त विझ, ईअं घटि माण्हू मिलंदा, घटि हूंदा आहिनि एप्रिशिएट करण वारा, घटि माण्हू हूंदा आहिनि क्रिटिसाइज़ करण वारा, तव्हांखे इलाही मिलंदा। उहो शुरूआति तव्हांखे पंहिंजे घरां थींदी आहे, ख़ानदान मां थींदी आहे, पोइ आहिस्ता आहिस्ता। अच्छा, इहो सॼो तॾहिं थींदो आहे जॾहिं असां पंहिंजी ग़लतियुनि खे पाण नेग्लेक्ट कंदा आहियूं। एग्ज़ैक्टली ईअं ई हूंदो आहे, असां पंहिंजो पाण खे डिग्रेड कंदा आहियूं जॾहिं। सम्झो न, तव्हांखे पुछो त इंसान खे पंहिंजूं ग़लतियूं त नज़र न ईंदियूं न। पोइ जेको लास्ट टाइम तव्हांखे ॿुधायो त इहो हिकिड़ो गज़ल हो ॾाढो ज़बरदस्त, हिन में उनजी हिकिड़ी कड़ी इहा बि कुझु लाइनूं आहिनि कि मैं तुझको तो मुझको इल्ज़ाम देते हैं मगर अपने अंदर झांकता तू भी नहीं मैं भी नहीं, ग़लतियों से जुदा तू भी नहीं मैं भी नहीं। त असां इहो सिस्टम ॾाढो आहे। तव्हां मूंखे लॻे थो डॉक्टर वकील ग़लति चूज़ कयो आहे पेशन, तव्हांखे राइटर या पोएट हुजणु खपे, छो जो तव्हांखे हालांकि पोएट असां वटि वेठी आहे, उहो पंहिंजी का बि शाइरी नथी ॿुधाए, तव्हांखे माशाल्लाह इलाही यादि आहिनि। न रीज़न इहो आहे त एज़ अ लॉयर शुरूआति कंदा आहियो, कॾहिं कॾहिं केसिस ईंदा आहिनि, पोइ केस खे रिलैक्सेशन जे लाइ, पंहिंजे माइंड खे थोरो रिलैक्स ॾियण लाइ त थोरो वरी पोइट्री खे कॾहिं कॾहिं टच करिणो पवे थो। ऐं जॾहिं पोइट्री खे तव्हां पढ़ो था त काफ़ी हद ताईं तव्हांखे हिकिड़ो सुकून मिले थो ज़हनी। अगरि जेके सिर्फ़ु असां सब्जेक्ट्स खे ॾिसूं, छो त तव्हांखे ॿुधायो त मां करंटली चेयरमैन बि आहियां आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लारकाणो, ड्राई सब्जेक्ट आर्काइव्स जो बि, पोइ हुन में सुठो हिकिड़ो कमु बि कयूं था पिया, हुन में वर्कआउट बि कयूं था पिया। ॿियो अदब सां हिन जे करे ताल्लुक़ु आहे त मुंहिंजी सॼी फैमिली अल्हम्दुलिल्लाह, ॿियो मुंहिंजी मास्टर्स थियल आहे अदब में, लिटरेचर में मुंहिंजी मास्टर्स बि थियल आहे, त बी एड ऑनर्स मूं
बी कई आहे, एजुकेशन में मुंहिंजी बैचलर बि थियल आहे, सही ठीकु आहे, ऐं पाण वरी हाणे क्रिमिनोलॉजी में बि कयां पियो, माना अलॻि अलॻि शेड सां वरी जंहिं सब्जेक्ट्स खे पढ़ूं पिया त वरी शौक़ सां so many shades शौक़ सां पढ़ूं पिया न, ईअं आहे न। त हुनजे करे पोइ इन्हनि जी थोरी शयूं रिमेम्बरेंस में अची अच्छा थियूं। कॾहिं ईअं थियो जो फिल्मी स्टाइल जो को केस आयो हुजे, कॾहिं उनखे विढ़ंदे मज़ो आयो हुजे तव्हांखे, या को फनी अहिड़ी का शइ मां थी तव्हांखे हुजे? ॿुधाईंदो आहियां त मां चवंदो वकील जेका लाइफ आहे न उहा लाइक मूवी आहे, रियल लाइफ आहे। मूंखे यादि आहे जॾहिं मां जवाबदार जो हिकिड़ो वकील हुयुसि ऐं मुंहिंजो केस हले पियो, हाणे ॿिनि हाज़िरियुनि में ऑलरेडी जवाबदार न आयल हुयो, अच्छा एब्सेंट हुयो, अच्छा त जज साहिबु ॾाढो भरियल हो मूं ते, चई साईं तव्हांजो क्लाइंट अॻु में बि जुकासो माना कान्हे, हाणे मां हिनखे बसि जेल थो मोकिलियांव, ठीकु आहे, हाणे इहो हिनखे कोई बि न बचाए सघंदो। त ओपन कोर्ट में मूं जज साहिब खे मां सर मोकिलियुसि, भले मोकिलियुसि, अगरि जेकॾहिं सुभाणे हू क्रिमिनल थींदो न हुन ज़िम्मेवार तव्हां हूंदो। तव्हां चई छॾियो जज साहब खे? जी हा, अच्छा छो त हिन वक़्तु हू ॾिसो असां हिकिड़ी शइ तव्हांखे मां पंहिंजे ज़रूरु व्यूअर्स खे बि ॿुधाईंदो हलां, माण्हुनि जे ज़हन में ॾाढो इहो माना हिकिड़ो माइंड सेट हलंदो आहे भई हीउ जवाबदार आहे, भई जवाबदार खे चइबो छा आहे, जंहिंखे तव्हां अंग्रेज़ी में अक्यूज़ चवंदा आहियो। जवाबदार मां मसइलो इहो आहे मतिलबु त हिन जे मथां सिर्फ़ु इल्ज़ाम आहे, जंहिंखे हिनखे जवाबु ॾियणो आहे, इन जे करे उहो जवाबदार आहे। उहा इल्ज़ाम ईअं साबित न थिया आहिनि, जॾहिं साबित थींदो त पोइ इहो कन्वेंशन में हलियो वेंदो, पोइ इहो जेको आहे मुजरिम, हीउ सिर्फ़ु जवाबदार आहे, यानी तव्हांजे मथां जेको इल्ज़ाम लागू थियो आहे उनजो तव्हांखे जवाबु ॾियणो आहे। सो हू ॿ हाज़िरियुनि में जो न आयो त मां जज साहिब खे एक्सक्यूज़ एप्लीकेशन ॾिनी, मैं सर नेक्स्ट में अची वेंदो, चई न साईं मां हाणे जेल मोकिलियां थो, मैं सर मोकिलियोसि, अगरि जेकॾहिं हिन वक़्तु हू क्रिमिनल न आहे, सुभाणे तव्हांजे हिन सां हू क्रिमिनल थी वेंदो, हू ॾोहारी थी वेंदो, मुंहिंजो करियर तबाह थी वेंदो, हू सुभाणे हिन मुआशिरे खे ग़लति सम्झंदो, तव्हां ऐं असांखे अलाए कहिड़े नज़रनि सां ॾिसंदो, मुंहिंजा ज़िम्मेवार तव्हां ऐं असां हूंदासीं। सही पोइ थैंक्स टू हिम ऑनरेबल जज, शाबाश, मां चई भला आख़िरी वक़्तु त हिनखे वारो ॾियूं था, नेक्स्ट में ज़रूरु पिया हाज़िर नेक्स्ट में। सो कॾहिं कॾहिं अहिड़ा सीन बिल्कुलु बि थींदा आहिनि। लाइक वाइज़ बिल्कुलु ईअं खुला जो केस आयो, हाँ हाँ त उहा जेका औरत हुई त चए पई त सर मुंहिंजी हिन सां वॾी मोहबत हुई, जज साहिब खे चए पई त ॾाढो जेको आहे मां हिनजी इज़त कंदी आहियां, हद खां वधीक मां हिन जो ख़्यालु कयो, ऐं ॾाढो जेको आहे हर ॻाल्हि खे मां तरजीह ॾिनी, इन्हनि जी माना मुंहिंजी नज़रनि में एॾी इज़त आहे हद खां वधीक। त मां उते उथी करे जज साहिब खे चयो, मैं सम्झा बिल्कुलु मञियोसीं, ॾाढी इज़त ॾिनई, अॼु सॼी कोर्ट में ओपन कोर्ट में हुनखे घुराए करे तव्हांजे साम्हूं पेश कराई, वॾी इज़त ॾिनई, सही माण्हुनि जे नज़रनि में हुनखे साम्हूं आणई, वॾी इज़त ॾिनई। त असुल ये फिल्मी सीन्स काफ़ी रियल लाइफ में असां त ख़ैर मूवीज़ वग़ैरह में इन ई तरह जा केसिस ॾिठा आहिनि, घणो करे त असां बॉलीवुड के ॾायूं, छो जो नंढे हूंदे खां बॉलीवुड मूवीज़ ॾिसी ॾिसी वॾा थिया आहियूं, ऐं इन ई तरह जूं सिचुएशन्स असांजे साम्हूं आयूं आहिनि, त असांजे माइंड में न इहो ई हूंदो आहे त हिते बि जेके रियल लाइफ जेके केसिस हूंदा आहिनि उन में बि कुझु फिल्मी टच मसाला हूंदा आहिनि। एग्ज़ैक्टली बिल्कुलु ईअं आहे, ॿिनि क़िस्म जा काउंसिल्स हूंदा आहिनि, जेके मां सवेरे तव्हां सां ॻाल्हि कई त ॿ रोस्टम्स हूंदा आहिनि, हिकिड़े रोस्टम में जवाबदार जो वकील यानी अक्यूज़ साइड, हिकिड़े ऐं ॿिए में कंप्लेंट जो वकील साइड, ठीकु आहे। पोइ बेसिकली पहिरियां ॿुधो वेंदो आहे कंप्लेननि खे, छो त हू फ़रियाद खणी आयो हूंदो आहे, पोइ जज साहिब हुनखां पुछंदो आहे भई जी ॿुधायो छा मुश्किल आहे, पोइ हुनजो वकील ॻाल्हाईंदो आहे, पोइ एज़ अ डिफेंस में जेको ॿियो वकील हूंदो आहे उहो हुनखे रिपीटली हुनजो जवाबु ॾियणो हूंदो आहे, साईं जेके इल्ज़ामात आहिनि उहे दुरुस्त न आहिनि, भरिसां वारे सां बि तव्हांजा इलाही बहस वहस थींदा हूंदा, उन में बि काफ़ी जवाब थींदी रहंदी आहे, हे पर हो थींदा असांजा हूंदा। अच्छा तव्हां वटि अहिड़ो कोई केस आयो जेको मतिलबु हो चवंदो हुजे त मां इनोसेंट आहियां ऐं एक्चुअली उहो इनोसेंट न हुजे? ॾाढो ज़बरदस्त तव्हां सवाल कयो आहे, ऐं अमूमन इहे माण्हुनि जे ज़हन में सवाल बि हूंदो आहे। ॾिसो मैडम, असां जेके वकील हूंदा आहियूं उहे हलंदा आहियूं क्लाइंट इंस्ट्रक्शन्स ते। मिसाल के तौर पर अगरि जेकॾहिं तव्हां सां कोई इशू आहे, तव्हां आयो मूंखे ॿुधायो, पंहिंजी स्टोरी नैरेट करे ॿुधायो त भई मूंसां हीअ प्रॉब्लम्स आहिनि, हाणे एज़ अ लॉयर मुंहिंजो कमु छा आहे, तव्हांखे डिफेंस करणु, उन में मुंहिंजी पंहिंजी रिस्पेक्ट बि आहे, ठीकु आहे। हाणे जेकी तव्हां मूंखे ॻाल्हियूं ॿुधाईंदो त मां अकॉर्डिंगली उन जे हिसाब सां मां लॉ बि कढंदुमि, उहे पॉइंट्स बि कढंदुमि, ऐं उन में तव्हांखे डिफेंस माना कंदुसि। हाणे भला तव्हांखे ख़बर रब खे ॼाणो तव्हां छा था ॿुधायो, विध की तव्हां स्टोरी ग़लति था ॿुधायो, सही था ॿुधायो, इट डिपेंड्स ऑन यू।
उहो तव्हां ते डिपेंड थो पोइ करे। उहो कीअं ख़बर पवंदी त ही इज़ राइट और रॉन्ग? उहो मां तव्हां सां ॻाल्हि थो कयां न, उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं असां इन्वेस्टिगेशन्स कंदा आहियूं। असां वटि हिकिड़ी क्रिमिनल साइकोलॉजी सब्जेक्ट आहे। जॾहिं को जवाबदार साम्हूं ईंदो आहे न, ॿुधाईंदा त बाबा वाक़ई हिन इहो गुनाह कयो आहे या न कयो आहे, मुंहिंजी तव्हांजी ॻाल्हाइण मां हुनखे महसूसु करे वठंदासीं। एजुकेशन साइकोलॉजी थींदी आहे, मेडिकल साइकोलॉजी थींदी आहे, असां वटि क्रिमिनल साइकोलॉजी सब्जेक्ट आहे। सही जेको बि वकील हूंदो क्रिमिनल जो, उहो ज़रूरु हिनखे पढ़ंदो हूंदो, सही त हुन में काफ़ी शयुनि खे उहो पढ़ी वठंदो आहे त छा आहे। ज़बरदस्त। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो त हींअर जेका स्टोरी तव्हां ॿुधाई आहे त अञा कहिड़ियुनि कहिड़ियुनि स्टोरीज़ ते कमु करे रहिया आहियो? कुझु शेयर करणु चाहींदव असां सां? मुख़्तलिफ़ टॉपिक्स आहिनि ऐं हुन में जीअं मां पहिरियों ॿुधायो त औरतुनि जा जेके मसइला आहिनि, असांजे ॻोठनि में जेके मसइला आहिनि या औरतुनि खे शहर में फेस करणा था पवनि, उन्हनि टॉपिक्स खे वठी ऐं मां उहो कयो। जीअं हिकिड़ी स्टोरी आहे, मुंहिंजी हिकिड़ी सिंगर आहे, हुन ते आहे त हुनजी सिंगिंग करे थी, हुनजी कहिड़ा हुनखे मसइला था थियनि या छा, ईअं कई आहे। हिकिड़ो ॿियो मुंहिंजो आहे, जेका हिकिड़ी छोकिरी आहे उहा शहर में रहे थी ऐं उहा हॉस्टल में थी रहे, हुन सां कहिड़ा मसइला आहिनि, या मतिलबु हिकिड़ी बिज़नेस वूमेन आहे, हुनखे सराउंडिंग में छा छा फेस थो करिणो पवे, ईअं मतिलबु घणा मुंहिंजा ईअं आहिनि। मतिलबु केतिरियूं स्टोरीज़ हींअर लिखियूं अथव हिन महिल ताईं? यानी हिकिड़े बुक लाइ त तव्हांखे काफ़ी लिखणी पवंदी न, त हाणे हिकदमि त तव्हां नथी लिखी सघो। त हिन महिल ताईं मां 13 लिखी चुकी आहियां। 13 लिखी चुकी आहियां, अञा मूंखे लिखणियूं आहिनि ज़ाहिर। त यानी इहो तव्हांजो हिकिड़ो बुक ईंदो? हा। त उन में तव्हांखे छा थो लॻे त केतिरो टाइम लॻंदो उनखे कंप्लीट थियण में? ॾिसो, मूंखे टाइम एक्चुअली मिलंदो घटि आहे। अच्छा। त उहो हाणे स्टोरी बि हिकिड़ी, जीअं मां हीअ जेका तव्हांखे ॿुधाई न, हीअ सफ़ा हीअ नंढी नंढी हुई, इन में मूंखे सम्झो त मूंखे महीनो लॻी वियो। यानी उनखे सोचणो थो पए न, हाणे हिनखे अॻिते कीअं हलाइणो आहे स्टोरी खे, उहो हिकदमि तव्हांजे माइंड में न ईंदो आहे, त हुन लाइ वेही सोचणो पवंदो। पहिरियों हुनखे वरी जिते छॾियो हूंदो आहे असां वरी हुनखे शुरू खां रीड कंदा आहियूं, त हाणे हिनखे रीड कयोसीं, वरी हाणे अॻिते कीअं हुजे, पोइ पूरी माइंड में असां मतिलबु उहा फिल्म हलाइणी पवंदी आहे असांखे, त हीअं थियो, पोइ हीअं करिणो आहे, पोइ हीअं लिखिणो आहे, न हीअं न थिए हीअं थिए, मतिलबु हुन काफ़ी दिमाग़ु ॾाढो लॻाइणो पवंदो। न न, ऑल द बेस्ट। ऐं सुठी ॻाल्हि आहे त तव्हां इन हवाले सां बि सोचो ऐं तव्हां पंहिंजी नियाणियुनि लाइ, भेनरुनि लाइ कमु करे रहिया आहियो, ऐं इनशाला तव्हांजो जॾहिं बि बुक आयो त ज़रूरु पढ़ंदासीं, ऐं तव्हांखे जेको आहे ऑल द बेस्ट इन जे लाइ बि। अच्छा, भला हींअर थोरो मां चाहियां थी त थोरो प्रोग्राम में कुझु चेंज आणिजे, कुझु गानो वानो ॿुधायो भला, कुझु ईंदो आहे तव्हांखे ॻाइणु वाइणु? पोएट्री त तव्हां खां ॿुधीसीं। मूंखे ॻाइणु सफ़ा बि न ईंदो आहे। ॿुधंदा आहियो न? ॿुधंदा बसि कॾहिं कॾहिं, बाक़ी ॿुधायो मां तव्हांखे रीडिंग सां मुंहिंजी आहे। न रीडिंग वीडिंग त हर शइ पंहिंजी जाइ ते आहे, पर गानो ईंदो हूंदो, ईअं न आहे? न न, बिल्कुलु, लेकिन थोरो 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 ईंदो हूंदो, थोरो। मैडम, मुंहिंजो कॾहिं शौक़ु ई न रहियो ॻाइण में। ॿुधंदा त आहियो न, कोई त सिंगर पसंदि हूंदो न, फासाइण जी कोशिशि त कयांसि किथे त फिट थींदो। रीडिंग्स खे थोरो मां वधीक तरजीह ॾींदो आहियां। सही। बाक़ी वरी जे वरी ख़ूबसूरत आवाज़ बि न आहे, त हर भरू माना त न न, आवाज़ त असांजी बि ईअं ई आहे, असां बि तॾहिं बि ॻाईंदा आहियूं। चाहींदुसि त मैडम पोएट बि आहे, राइटर बि आहे, मैडम खां ज़रूरु गुनगुनाए। मैडम खां मैडम जुगारींदी न? मैडम कुझु जुगारींदव कुझु? त न, मुंहिंजो गलो उअं ई ख़राबु आहे। इहो गलो ख़राबु हुजे त पोइ बसि ठाहियो, तव्हांजो गलो सुठो आहे माशाल्लाह, इहा आवाज़ सुठी आहे। तव्हां मिड़ई थोरो घणो कुझु बि यादि हुजे त मतिलबु छा ॿुधायां, मतिलबु कोई बि गानो जेको तव्हांखे वधीक पसंदि हुजे, ॿुधंदा हुजो। मतिलबु हाणे मूंखे बिल्कुलु टाइम न मिलंदो आहे मां गाना ॿुधां या इवन मां ड्रामा ॾिसां। मुंहिंजी कुलीग्स आहिनि न, उहे ड्रामनि ते डिस्कस कंदियूं आहिनि न, अच्छा तुमने ये ड्रामा देखा, अच्छा तुमने ये देखा, उसमें ये हुआ, उसमें ये हुआ, त मां वेठी हुनखे सिर्फ़ु ॾिसंदी आहियां, हुनखे एतिरो टाइम कीअं थो मिली वञे। सही सही। न न, बिज़ी शेड्यूल आहे त पोइ त वाक़ई टाइम नथो मिले पियो, पर कॾहिं बि एॾो बि बिज़ी माण्हू न रहे जो पंहिंजो पाण खे ई विसारे छॾे सफ़ा, त पंहिंजे लाइ थोरो वक़्तु ज़रूरु कढंदा कयो। कढंदा आहियो न? कढंदी आहियां, मां इहो ई कमु कंदी आहियां, पेंटिंग कंदी आहियां, कुझु लिखी वठंदी आहियां। पंहिंजे लाइ स्पेशली पंहिंजे लाइ कोई कमु, हीअ त कमु थी वियो, हीअ त ठीकु आहे, करिणो आहे, सिलसिलो आहे हिकिड़ो, उहो तव्हांजो कोई न कोई हुन सां लिंक आहे, पर स्पेशली मी टाइम जेको हूंदो आहे न, जेको पंहिंजो पाण खे रिलैक्स कजे, उहो टाइम कढो। मूंखे रिलैक्सेशन मिलंदी आहे पेंटिंग करण में। हा, इलाही माण्हुनि खे मिलंदी आहे।
मां कंदी आहियां, पोइ मूंखे तव्हां गर्मी हुजे सर्दी हुजे, इवन कॾहिं कॾहिं फैन बि बंदि करे छॾींदी आहियां न, मां त हुनजो आवाज़ु मूंखे डिस्टर्ब कंदो आहे, त मां फैन बि बंदि करे छॾींदी आहियां, अकेले कमरे में वेही कंदी आहियां, हीअं पघर वहंदा आहिनि। पोइ मुंहिंजा ॿार चवंदा आहिनि त मतिलबु आहे छा तव्हांखे, न थींदो आहे आर्टिस्ट जेको हूंदो आहे उनखे इन शइ में पोइ वरी जेको आहे न इलाही माइंड खे रिलैक्स रखणु घुरिजंदो आहे। उहे चवंदा आहिनि त का न शइ हुजे न आसे पासे में कुझु बि न हुजे, बसि असां हुजे असांजो कमु हुजे। वाह वाह ज़बरदस्त। अच्छा त तव्हां बि भला को गानो वानो नथा ॿुधायो त इहो ॿुधायो त तव्हांजी ॿियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि, कीअं पंहिंजे लाइ टाइम कढंदा आहियो, छा छा कंदा आहियो, कहिड़ी हॉबीज़ आहिनि? ॾाढो सिंपल आहे मैडम, सुबुह सां पंहिंजे प्रोफेशनल जॉब्स में हलिया वेंदा आहियूं, ऑनवर्ड्स 8:30 साढे 8 ताईं कोर्ट पहुचणो हूंदो आहे। पोइ उन खां पोइ वरी मुंहिंजो पर्सनल चैम्बर आहे, वरी उन चैम्बर खे बि टाइम ॾींदो आहियां। वरी इन विच में चैम्बर टाइम खां पोइ वरी आर्ट्स काउंसिल में जिते मां चेयरमैन आहियां उते मुंहिंजी अलॻि हिकिड़ी ऑफिस सेटअप ठहियलु आहे, वरी उते बि टाइम ॾींदो आहियां। सोशल एक्टिविस्ट में मुख़्तलिफ़ सेमिनार्स हूंदा आहिनि जेके कंडक्ट थींदा आहिनि, उते एज़ अ गेस्ट स्पीकर वेंदो आहियां, उहे सेमिनार्स वग़ैरह उते उन्हनि खे लेक्चर्स वग़ैरह। ॿियो सोशल एक्टिविटीज़ में कोशिशि कंदो आहियां पाण खे रिलैक्स रखण जे लाइ, इन्हनि शयुनि खां थोरो पाण खे महफ़ूज़ करण जे लाइ। ॾाढी ख़ुशी थींदी आहे, कंहिं मरीज़ खां पुछणु हली वेंदो आहियां, ठीकु आहे, ऐं कंहिं ग़रीब खे ॾिसंदो आहियां त उन सां वेही रहंदो आहियां, पोइ गॾिजी हुन सां कॾहिं चांहि पीती या कॾहिं कीअं। कॾहिं कॾहिं मूंखे दोस्त चवंदा आहिनि यार यूनिफॉर्म पातल हूंदो त हेठि ज़मीन में वेही रहंदो आहे, ॾाढी दिलि खे सुकूनु मिलंदो आहे। मुंहिंजे वालदेन ॾाढी हिकिड़ी शइ मूंखे सेखारियो आहे ज़िंदगी में, मां चवंदो आहियां बाबा ॼमी जेकॾहिं अॼु न माना हुनजी महिनत ऐं दुआऊं न हुजनि शायदि असां हिन मुक़ाम ते न हुजूं। उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि कई, बेटा कॾहिं बि ज़िंदगी में हमेशह अहिड़ो कमु कयो जो तव्हांजे कम सां माण्हू ख़ुशि थियनि, अहिड़ो कमु न कयो जो माण्हुनि जी दिलि आज़ारी थिए, ऐं अहिड़ो कमु कयो जो अॻिले जी दिलि ख़ुशि थिए। त पोइ ईअं वेही रहंदो आहियां, कॾहिं किथे कॾहिं कहिड़नि सां, कॾहिं रेड़ी वारे सां बीह रहियुसि, ठीकु आहे, कॾहिं कीअं, मक़सदु ईअं दिलि ख़ुशि। या मरीज़ हॉस्पिटल में हली वेंदो आहियां कंहिं मरीज़ जी इयादत करण जे लाइ, उनखां पुछण जे लाइ, त ईअं ई मुंहिंजो वक़्तु अल्हम्दुलिल्लाह। कॾहिं सोचियो आहे त इन फ्यूचर कॾहिं कोई NGO या अहिड़ो कुझु करण जे लाइ? हा बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो वर्कआउट हले थो पियो, अदा मुनीर ऐं असां हाणे हिन शइ ते ॾाढो अच्छा एक्टिव सोशल एक्टिव में रहिया आहियूं। हिन हाणे बि बोर्ड वारे शयुनि में 2-3 ॿियनि में असां अहिड़े इलाइक़नि में अदा मुनीर सां गॾिजी मां कमु कयो आहे, वियासीं असां, जो जिते शायदि उहे माण्हू न पिया पहुची सघनि जिते असां पिया पहुचूं। अच्छा, ठीकु आहे। ऐं ॿियो काफ़ी राशन्स वग़ैरह हे हो मुख़्तलिफ़ जेके NGOs सां हुया, उन्हनि सां मूं कंसल्ट करे मूं उन्हनि खां राशन वग़ैरह वठी करे पंहिंजो हितां जे माण्हुनि खे कयो। बाक़ी हाणे आहे इनशाला अमी जे नाले सां असां हिकिड़ो पंहिंजो NGOs रजिस्टर करण वारा आहियूं, जंहिंमें हिकिड़े सुठे नमूने सां उनखे वर्कआउट कंदासीं, हिकिड़ो सुठो सेटअप्स बि कंदासीं, ऐं जेको दिलि जूं ख़्वाहिशूं आहिनि हिकिड़े इबादत करण जूं ऐं सोशल वर्क जूं, उहे असां कोशिशि कयूं। इंशाल्लाह ऑल द बेस्ट टू यू एंड ऑल द बेस्ट टू यू। ऐं तव्हांखे पंहिंजे हिन NGO जे लाइ ऐं तव्हांखे पंहिंजी स्टोरीज़ जे लाइ, त तव्हां सुठियूं सुठियूं स्टोरीज़ असांखे ॾियो ऐं असां पढ़ूं बि ऐं हुन ते कमु बि कयूं इन फ्यूचर इंशाल्लाह। ऐं थैंक यू सो मच बोथ ऑफ यू फॉर कमिंग एंड जॉइनिंग अस हियर। कोई लास्ट में मैसेज ॾियणु चाहींदो? हा, वेरी सिंपल मैसेज आहे सभिनी ॾिसंदड़नि खे, त ज़िंदगी में अहिड़ो कुझु कयो जो माण्हू तव्हांखे तव्हांजे कम जे करे, तव्हांजे किरदार जे करे सुञाणनि, ऐं उहो किरदारु तव्हांजे हयात ताईं रहे, छो त आहे इंसान जो किरदारु आहे ऐं उनजी इख़लाक़ आहे। कंहिं शाइर जो सुठियूं मूंखे लाइनूं अचनि थो, मोहसिन चयो त बात तो किरदार की होती है मोहसिन, वरना कद से बड़ा तो साया भी होता है। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदो? हा, मां पेरेंट्स खे मैसेज ॾियणु चाहींदमि, स्पेशली पंहिंजी उन्हनि जी धीअरुनि जे लाइ, त हू पंहिंजी धीअरुनि खे स्पेस ॾियनि, जेके हू करणु चाहिनि थियूं, मतिलबु हद में रही, त उन्हनि खे उहो करणु ॾियो ऐं उन्हनि ते मतिलबु पाबंदियूं न विझो, कॉन्फिडेंट उन्हनि खे ॾियो त हू कॉन्फिडेंस रहनि, छो त अॻिते जेको असांजो हली रहियो आहे ज़मानो, उन में छोकिरियुनि खे अॻिते वधणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं के अॼु बि आहिनि पेरेंट्स जेके अॻिते पंहिंजी धीअरुनि खे नथा आणनि, त इवन उन्हनि हस्बैंड्स खे बि चवंदमि मां, जेके पंहिंजी ज़ालुनि खे सपोर्ट नथा कनि, त काइंडली प्लीज़ पंहिंजी ज़ालुनि खे सपोर्ट कयो, धीअरुनि खे सपोर्ट कयो, भेनरुनि खे सपोर्ट कयो, भेणनि खे सपोर्ट कयो। मतिलबु जेका औरत आहे
जेका अॻिते वधण थी चाहे, जंहिंमें कोई सम्झो था हुन में को हुनर आहे, हुनजो कोई टैलेंट आहे, त उहो अॻिते आणणु थी चाहे त प्लीज़ हुनखे आणणु ॾियो। सही, छो त ज़बरदस्त। मूंखे हिकिड़ी मिली हुई, मां क्यूरेटर बि आहियां, त मां एग्ज़िबिशन वग़ैरह बि कराईंदी आहियां न, त उनमें हिकु दफ़ो मूंखे मिली हुई छोकिरी, मतिलबु मां हिकिड़ी शादी में वई हुयमि हुते, त पंहिंजी फैमिली गैदरिंग हुई, हुन में मिली, त हुन में हिकिड़ी मूंखे छोकिरी नंढे लाकूअ सां हुनखे ॾिसंदासीं, उहा ॾाढी क्रिएटिव छोकिरी न, उहो घर में करी ऐं एॾो फ़ख़्र सां मूंखे पंहिंजी मोबाइल में ॾेखारे पई त बाजी ॾिसो मां हीअ कमु कंदी आहियां, मां हीअ बि ठाहींदी आहियां, मां हीअ बि ठाहींदी आहियां, त तव्हां कंदा हो त पोइ मां पंहिंजो ॾेखारणु थी चाहियां न। मां चयो त हा मोस्ट वेलकम, तूं कर पंहिंजो कमु अची ॾिस, ऐं तूं करणु चाहीं थी त तूं असांखे जॉइन कर। त पोइ चईं ठीकु आहे न, मां कंदमि। उनजी मतिलबु शादी खे 2-3 साल थिया हुया। पोइ हुन पंहिंजे हस्बैंड सां जॾहिं हुन ॻाल्हि कई त पोइ हुनजे हस्बैंड हुनखे इजाज़त ई न ॾिनी। मतिलबु एतिरो उहा डिसहार्ट थी, ऐं हुन बाक़ाइदा मतिलबु हुन मूंखे जेके मैसेज कया न, वॉइस मैसेज कयईं रोई करे, त मूंखे अॼु ताईं हुन ॾाढो फील थींदो आहे, हुनजो लहजो, हुनजो ॾुख जेको आहे उहो मूंखे अञा ताईं थींदो आहे। त मतिलबु छो आख़िर उहे तव्हांजा ॿार थी संभाले, तव्हांजो घर बि संभाले थी, तव्हांखे टाइम बि ॾिए थी, अगरि हू पंहिंजे लाइ कुझु करणु चाहे थी त पोइ छो? ज़रूरी आहे त स्पेस ॾिजे ऐं पंहिंजी नियाणियुनि खे जेको आहे सपोर्ट कजे। ॾाढो सुठो मैसेज आहे असांजी भेण जो। ऐं वीकेंड आहे, वीकेंड पंहिंजे सुठे तरीक़े सां इंजॉय कजो, ऐं इनशाला तव्हां सां मुलाक़ात थींदी मंडे ते। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।